बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जे तमामु त गहराइनि सां भलीकार चवंदासीं। अॼोको प्रोग्राम सलाम सिंध पंहिंजे नोईअ जो हिकिड़ो ख़ासि प्रोग्राम आहे। इन लिहाज़ सां त अॼु मां सभिनी खे ख़बर आहे त अॼु चहलम आहे ऐं इमामनि सगोरनि जूं जेके क़ुर्बानियूं हुयूं, जेके शहादतूं हुयूं दीन इस्लाम जे लाइ ऐं मुस्लिम उम्मत जे लाइ, उहे केतिरियूं अहम हुयूं, केतिरियूं कारायतूं हुयूं ऐं उहो करबला जो जेको वक़्तु हुयो, हाणे उन वक़्त जा जेके असर आहिनि मौजूदा दौर में केतिरा अहम आहिनि या केतिरो असां उन मक़सद खे क़ुर्बानियूं जेके थियूं या जेके शहादतूं थियूं उनखे असां कंहिं हद ताईं सम्झी सघिया आहियूं या न सम्झी सघिया आहियूं। लाज़मी ॻाल्हि आहे त इहो हिकिड़ो अञा बि असां सभिनी जे लाइ हिकिड़ो सवालिया निशान आहे। छो जो असांजा जेके इमाम सगोरा हुया उन्हनि असांजे लाइ, असांजे दीन जे लाइ, असां इंसाननि जे लाइ त असां ते को ज़ुल्म या ज़्यादती न थिए शहादतुनि जो जाम नोश कयो, पर उन जे बावजूदि असां उन्हनि शयुनि खे सिर्फ़ु इहो आहे त हिकिड़ो मुंतख़िब टाइम आहे त हाणे हिन टाइम ते अची असां इनखे यादि कंदासीं, उन्हनि ते वेही कचहरी कंदासीं, पर असांजी जेका ईंदड़ जेका जनरेशन आहे उनखे केतिरी ख़बर आहे या केतिरी ॼाण हुजणु खपे, या मुस्लमान हुजण जे नाते असांजे ॿारनि खे असां केतिरी इंफॉर्मेशन ॾेई सघूं था इन हवाले सां, इहो मुंहिंजे ख़्याल में त अञा ताईं हिकिड़ो अहिड़ो मुद्दो आहे जंहिंखे अॼुकल्ह असां इलाही घणो टच नथा कयूं ऐं लापरवाही जो शिकार आहियूं। बहरहाल सलाम सिंध आहे, सलाम सिंध में हमेशह असांजी कोशिशि इहा ई रही आहे त अवेयरनेस अव्हां ताईं पहुचाई वञे ऐं हर टॉपिक जे लिहाज़ सां त इहो त बिल्कुलु इम्पॉसिबल आहे त ख़ासि तौर ते अॼु कोई हीउ ख़ासि ॾींहुं हुजे ऐं अव्हां ताईं इंफॉर्मेशन अवेयरनेस असां न पहुचायूं। सो असांजी कोशिशि इहा आहे त अव्हां ताईं अॼु असां कोशिशि कंदासीं त करबला जो जेको पैगाम हुयो, करबला जूं जेके शहादतूं हुयूं, उन वक़्त जी जेके असांजी बीबियूं हुयूं उन्हनि जो किरदारु कहिड़ो हुयो, अॼु जे औरत खे छा किरदारु अदा करणु खपे, उन किरदार मां असांखे छा सिखणु खपे। उन महिल अव्हां सभिनी खे ख़बर आहे त नंढड़ा नंढड़ा मासूमड़ा ॿार हुया, हाणे उन्हनि जूं शहादतूं छो ज़रूरी हुयूं ऐं उन्हनि जूं शहादतूं छो थियूं। लाज़मी ॻाल्हि आहे त इहे सवाल बि असां सभिनी जे ज़हननि में उथंदा आहिनि ऐं वरी असां को किताबु खोलींदा आहियूं, उन में पढ़ण जी कोशिशि कंदा आहियूं। बहरहाल अॼोके प्रोग्राम में इहो कोन आहे त मां वेही हिते किताबु पढ़ंदसि, पर असां सां गॾु हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जंहिंखे असां मदू कयो आहे ख़ासि तौर ते इन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ, त अॼु असां कोशिशि कयूं त जेतिरी अवेयरनेस, जेतिरो पैगाम, जेतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं अव्हां ताईं मुंतक़िल करे सघूं था ओतिरियूं असां कयूं। सो असां सां गॾु तमामु बहितरीनु मज़हबी स्कॉलर मौजूदु आहे, माशाल्लाह तमामु वॾो नालो आहे ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां मज़हब जी ॻाल्हि कयूं था, वरी करबला जी ॻाल्हि कयूं था, त उन हवाले सां उन्हनि जो अंदाज़े बयां, अंदाज़े गुफ़्तगू ऐं एतिरे सलीक़े सां, एतिरे सुठे नमूने सां ॻाल्हि सम्झाए वेंदा आहिनि जो इहे जेके नंढड़ा जेके बालिकड़ा, नंढड़ा ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे बि उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। सो उमेदु आहे त अॼोको प्रोग्राम अव्हां सभिनी जे लाइ इन नोईअ जो ख़ासि प्रोग्राम आहे, अव्हां सभिनी खे अॼोको प्रोग्राम तमामु घणो पसंदि ईंदो। सो असां सां गॾु मौजूदु आहे ज़ाकिर अहले बैत फ़क़ीर ग़ुलाम शबीर नजफ़ी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अव्हांखे भलीकार चवंदासीं ऐं थोराइता आहियूं जो अॼोके ख़ासि प्रोग्राम ते अव्हां हिते आहियो असांजे सॾ ते। वॾी महिरबानी, सिंध टीवी जो शुक्रगुज़ार, हिकु दफ़ो फ़क़ीर खे इज़त बख़्शी ऐं असांखे यादि कयूं। बाक़ाइदगी कुझु ॻाल्हाइण खां पहिरियों मूं पंहिंजी डायरी ॾिठी पियो त हुन में हिकिड़ो शालतीफ़ जो बैत हुयो ज़हन में आयो, इहो मां खणी थो वञा ऐं उन प्रोग्राम खां पहिरियों प्रेज़ेंटेशन कयां थो तव्हांखे। त बिस्मिल्लाह। राज़ आहे रब जो आलीशान, मुकाई मोहम्मद खे ॾेई मर्तबो मान, असदुल्लाह लिसानुल्लाह ऐनुल्लाह आहे अलीअ जो शान, वाह। फ़ज़ीलत फ़ातिमा जी तो फ़रमाए फ़ुरक़ान, हसन मीर हुसैन जो ज़िक्र कयो आहे क़ुरान, इन्नमा युरीदुल्लाह फ़ाइक़ जो फ़रमान, पंजतन पाक प्यारा आहिनि सवा लख जा सुल्तान, अल्लाह जा अहसान जे हादी ॾियार माहिड़ा। वाह। अल्लाहुम्मा सल्ली अला औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन, खातिमिन नबीयीन, सय्यदना व नबीना व शफ़ीअ ज़ुनूबिना व हबीब क़ुलूबिना, सरवर कौनैन व काब कौसैन व जद्दुल हसन वल हुसैन व मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सूरह हमद जी शुरूअ जी 3 आयतुनि असां तिलावत जो शरफ़ हासिल कयो, जंहिंमें इरशाद रब्बुल इज़्ज़त आहे त तमामु तारीफ़ उन अल्लाह जे लाइ आहिनि जेको आलमीन जो रब आहे। बेशक बेशक। तमामु तारीफ़ उन जो आहिनि जेको आलमीन जो रब आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ए अल्लाह असां तुंहिंजी इबादत कयूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। बेशक।
हाणे हिते जेको मैसेज अची थो त इबादत बि तुंहिंजी ऐं मदद बि तोखां था घुरूं। हाणे अलाह तबारक व तआला चए थो त इबादत उहा जेका मूंखे क़बूलु हुजे, जेका मूंखे मंज़ूरु हुजे, माना मर्ज़ी मुंहिंजी हुजे, तुंहिंजी मर्ज़ी न हुजे। ठीकु, मर्ज़ी मुंहिंजी, तुंहिंजी मर्ज़ी न हुजे। हाणे इहा जेका मर्ज़ी आहे न, अलाह जी मर्ज़ी, इहा केरु ॿुधाईंदो? इहो उहो ॿुधाईंदो जेको असां सां मिले त असां जहिड़ो हुजे, जेको उन सां मिले त उन जहिड़ो हुजे। उहा मोहम्मद आल मोहम्मद जी ज़ात आहे जेका रब सां मिले थी त उन जहिड़ी आहे, असां सां मिले थी असां जहिड़ी आहे, असां खां वठे थी उतां ई पहुचाए थी ऐं उतां अचे थी त असां ताईं पहुचाए थी। त उन मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो चए हुसैन मिनी व अना मिनल हुसैन, हुसैन मूं मां आहे, मां हुसैन मां आहियां। त हाणे ॾिसो जो मैसेज थो वञे त माना जेकॾहिं को माण्हू तसवुरु करे त वॾे मां त नंढो थी सघे थो ऐं नंढे मां वॾो कीअं थो थी सघे? लाज़मी ॻाल्हि आहे, हिकिड़ो तमामु अहम सवाल आहे। अहम सवाल आहे त हुसैन मिनी व अना मिनल हुसैन, हसन ऐं हुसैन शबाब अहले जन्ना, हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। सुभान अल्लाह। त ज़िक्र उन्हनि जो त हाणे उन में हिकिड़ो ॾिसो न वजूद आहे, हिकिड़ी बका आहे। त वजूद दीन जो रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, बका हुसैन अलैहिस्सलाम आहे, जंहिंजे लाइ मौला रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन मिनी व अना मिनल हुसैन। जेकॾहिं हुसैन न हुजे हा त अॼु इहो कलमो न हुजे हा, इहा आज़ान न हुजे हा। उनजो मुहाफ़िज़ आहे, उनजो बचा करण वारो हुसैन जी ज़ात आहे। इन करे मौला रसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुसैन मिनी व अना मिनल हुसैन, मां हुसैन मां आहियां। मां हाणे बका ऐं वजूद, वजूद उहा शइ आहे जेका कोई ठाहे पेश करे थो, जस्ट लाइक फॉर एग्जाम्पल कैमरा आहे, माइक्रोफोन आहे या इहा तस्वीर आहे, त हीअ हुनजो वजूद आहे। हाणे बका में जॾहिं उनजी वारंटी गारंटी या केसी ताईं बरक़रार रहंदी त उनजी बका जेका आहे सा मौला हुसैन आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन ॾेई करे असां ताईं पहुचायो ऐं उनजो मुहाफ़िज़ हुसैन आहे। इन जे लाइ जेको आहे सो रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हुसैन मिनी व अना मिनल हुसैन। हाणे ॾिसो न, जेकॾहिं तव्हांखे अलाह सूरह वज़ुहा में जॾहिं इरशाद फरमायो वल सौफ योती क फतरज़ा, ए रसूल असां तोखे एतिरो अता कंदासीं जो तूं ख़ुशि थी वेंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कमाल जी गुफ़्तगू थी हले त माना त काइनात में तमामु अंबिया, तमामु औलिया, तमामु ओसिया, तमामु गौस, तमामु कुतुब, हर हिक जी इहा ख़्वाहिश आहे त रब जी ज़ात असां खां ख़ुशि हुजे ऐं रब्बुल आलमीन चए थो त मुंहिंजो रसूल मूंखां ख़ुशि हुजे। त हाणे रिसालत छा थी चवे त जेकॾहिं तव्हां मूंखे ख़ुशि ॾिसणु चाहियो था, तव्हां चाहियो था त मां तव्हां खां ख़ुशि हुजां, त पोइ तव्हां मुंहिंजे भाउ अलीअ खे ख़ुशि रखो। जेकॾहिं मौला जी ज़ात ख़ुशि आहे त मां ख़ुशि आहियां। मौला अली मुश्किल कुशा चए थो जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां तव्हां खां ख़ुशि हुजां त मुंहिंजी जेका घरवारी आहे फ़ातिमा सलाम अलैहा ख़ुशि हुजे। शहज़ादी फ़ातिमा सलाम अलैहा चए थी जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां ख़ुशि हुजां त पोइ मुंहिंजा ॿचिड़े हुसैन खे राज़ी कयो। मालूम छा थियो त जेसीं ताईं हुसैन त राज़ी न आहे तेसीं ताईं रिसालत राज़ी न आहे। रिसालत राज़ी न आहे त मौला अली जी ज़ात राज़ी न आहे। मौला जी ज़ात राज़ी न आहे त पोइ जनाब फ़ातिमा राज़ी न आहे। फ़ातिमा राज़ी न आहे त फ़ातिमा सलाम अलैहा जा ॿचिड़ा हसनैन राज़ी न आहिनि। हसनैन राज़ी न आहे त ख़ुदा राज़ी न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ुदा राज़ी न आहे त माना त हुसैनियत जेका आहे मैसेज छा थी ॾिए? हुसैन जो मैसेज आहे दिलनि खे जोड़ण जो, टोड़ण जो न आहे। छाकाणि त रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई त उनजो पैगाम मोहब्बत ऐं इज़त जो, उनजो मुहाफ़िज़ हुसैन आहे, उनजी हिफ़ाज़त हुसैन कई आहे। जेकॾहिं मौला हुसैन अलैहिस्सलाम उन पैगाम ॿियनि लफ़्ज़नि में मां ॻाल्हि कयां त मां इहा ॻाल्हि कंदो त जेकॾहिं को मुक़ररु हुजे, को मिंबर ते वेठो आहे, मैसेज अहिड़ो थो अचे जंहिंमें मुस्लमाननि जी हिक ॿिए से दिलनि में मुहबत पैदा थिए त पोइ तव्हां सम्झो त इहो रिसालत जो मैसेज आहे। ऐं जेकॾहिं उन में को शक शुबो या नफ़रत पैदा थिए त सम्झो इहो इब्लीस जो पैगाम आहे। त वेही करे जिथे बि तव्हां मैसेज ॾियो, जेका बि गुफ़्तगू कयो त उहा दीन इस्लाम में हुजे ऐं दीन इस्लाम खां ॿाहिरि न हुजे।
त मालूम इहो थो थिए त सम्झणो हुसैन खे आहे। जेकॾहिं तव्हां हुसैन खे सम्झो त तव्हांखे दीन सम्झ में अची वेंदो, दीन सम्झ में अची वेंदो त शरीयत सम्झ में अची वेंदी, शरीयत सम्झ में अची वेंदो त क़ुर सम्झ में अची वेंदो, क़ुर सम्झ में अची वेंदो त रिसालत सम्झ में अची वेंदी, रिसालत सम्झ में अचे त मुंहिंजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सम्झ में अची वई त पोइ अलाह जी ज़ात तव्हांखे सम्झ में अची वई। अलाह खे राज़ी करिणो आहे न, त अलाह राज़ी चए थो जे इन्हनि खे राज़ी कयो त पोइ मां तव्हां मां राज़ी थींदुसि, अदरवाइज़ मां राज़ी थिए ईअं न थींदुसि जे हिन पासे वञो या हुन पासे। राज़ी अल भई जी ज़ात खे राज़ी करिणो आहे त पोइ मां तव्हां मां राज़ी थियां। जे ॾिस अलाह तबारक व तआला कमाल आहे। अलाह तबारक व तआला चए थो त कुन त कंज़न मख़फ़ियन, मां हिकु लिकल ख़ज़ानो हुउसि, मूं चाहियो त मां सुञातो वञा त मूं मोहम्मद आल मोहम्मद खे पंहिंजे नूर मां ख़लक़ कयो। त मालूम इहो थियो त जेसि माना अलाह खे बि हूअं जेकॾहिं अलाह जी तारीफ़ जेकॾहिं माण्हू करे त अलाह छा आहे त अलाह चए थो कुलु अलाह समद। तव्हां रसूल चओ हिननि खे त मां अहद आहियां, वाहिद न आहियां। वाहिद जो मतिलबु आहे त हुन सां को ॿियो गॾु शामिल आहे, ऐं अहद आहे त माना हुन सां को ॿियो आहे ई न। त माना जेकॾहिं अलाह पंहिंजो तारुफ़ जेकॾहिं कराए सो बि रिसालत जे थ्रू थो कराए त मालूम इहो थियो त हुन रिसालत खे राज़ी रखिणो आहे। रिसालत चए थी मूंखे था राज़ी रखो, मुंहिंजे बचड़े हुसैन खे राज़ी रखो। जेकॾहिं उहो राज़ी आहे त पोइ मां तव्हां मां राज़ी आहियां। त हाणे इन गुफ़्तगू जी मवर हाणे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं मके खां मदीने था अचनि त ऐं वरी हाणे ॾिसो न हर हिकु माण्हू कोशिशि करे थो, हज जा अयाम आहिनि त असां हज कयूं, पर मौला हुसैन चए थो न, कुझु माण्हू हाजियुनि जे वेस में अची करे इहो चाहिनि था त मौला हुसैन खे इते शहीद कयो वञे, पर मां नथो चाहियां त मुंहिंजो जेको कातिल हुजे उहो गुमनाम हुजे, ज़ाहिर हुजे, ज़ाहिर हुजे। त हाणे कमाल आहे त तकलीफ़ कंहिंखे थींदी? तकलीफ़ हुनखे थींदी आहे जंहिंजी मिल्कियत हूंदी आहे। सही। जेकॾहिं ॾिसो मार्केट में अगरि को प्रोडक्ट सेल थो थिए, उन प्रोडक्ट जो को नकुल करे त ॿिए कंहिंखे तकलीफ़ न थींदी। जेको असुलु कंपनी जो मालिक हूंदो न उनखे तकलीफ़ थींदी, ऐं उहो वञी करे कोर्ट में रिट दाख़िल कंदो त हीउ जेको प्रोडक्ट आहे इहो मुंहिंजो आहे ऐं हिन प्रोडक्ट खे ही हेतिरा माण्हू चोर करे बाज़ार में सेल था कनि ऐं मुंहिंजो प्रोडक्ट बदनाम थो थिए। इहा ई वजह हुई त इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो त दीन जेको आहे असांजे नाना ॾिनो आहे, दीन असांजी मिल्कियत आहे, उन दीन खे असां ॿिए खे क़ाबिज़ थियण न ॾींदासीं। सुभान अल्लाह, तमामु वॾी ॻाल्हि। उन दीन खे असां ॿिए खे क़ाबिज़ थियण ॾींदा ऐं उन दीन खे बचाइण जे लाइ माना कमाल जी आहे इमाम हुसैन जी क़ुर्बानी। त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं तयारु था थियनि करबला जे लाइ त हर हिक जी इहा कोशिशि आहे त इमाम हुसैन वञे, पर मासूमड़ा न वठी वञे, मस्तूरात खे न वठी वञे, छाकाणि जो सफ़र जूं तकलीफ़ूं मर्द सख़्तु आहे, सही सघे थो, मगर नंढड़ा मासूमड़ा ऐं जेकॾहिं उनजी भेण आहे, माउ आहे, ज़ाल आहे, धीउ आहे, उहे कीअं बर्दाश्त कंदा? ठीकु। सो असां ईअं कंदासीं ग़ुलाम शबीर साहिब त उहे सफ़र जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उहे केतिरियूं कठिन हुयूं, केतिरियूं ॾुखियूं हुयूं, इन हवाले सां ॻाल्हायूं, पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ असां पंहिंजी कचहरी खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। सुरह जो असां सां गॾु मिलूं था ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई। ब्रेक खां पोइ अवांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं ऐं असांजी ॻाल्हि ॿोल हले पई अॼु करबला जे हवाले सां ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं असांजे इमामनि सॻोरनि ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह जा जेके इर्शादात हुया पंहिंजे पैगम्बरनि, पंहिंजे प्यारनि जे लाइ, उन हवाले सां सो गुफ़्तगू खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। असांजी ॻाल्हि इते ख़तमु थी, इख़्तिताम पज़ीर थी हुई ब्रेक ते वञण खां पहिरियों। त जॾहिं करबला जे मैदान ॾे रवानगी थी, लाज़मी ॻाल्हि आहे हर कंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त ॿार बि न हुजनि,
औरतूं बि न हुजनि, पर उन जे बावजूदि इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो फ़ैसिलो वरितो ऐं हिकिड़ो काफ़िलो तयारु कयो जंहिंमें ॿारड़ा बि हुया ऐं अदियूं बीबियूं सॻोरियूं बि हुयूं। इन हवाले सां उहे जेके सफ़र जूं जेके तकलीफ़ूं हुयूं, जेके परेशानियूं हुयूं, मां चवंदसि उनखे अवां बयानु कयो त उनखां पोइ जेकॾहिं करबला जे मैदान ताईं पहुचणु, शहादतूं ऐं उते जेको थियो उहो मंज़र कई ऐं इनखे डिफाइन करणु ज़रूरी बि आहे। मुख़्तसरनि त हाणे जेॾी महिल काफ़िलो तयारु थो थिए त माना अज़ीज़नि जी, मिटनि माइटनि जी, पाड़े वारनि जी या ख़्वाहिश आहे त भले इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाण वञनि, ॿाहिरनि खे वठी वञनि, पर नंढड़ा मासूमड़ा न वठी वञनि। पर करबला जी फज़ीलत ऐं हक़ीक़त छा आहे त जेसीं ताईं इहे मासूम उन में शरीक नथा थियनि, मस्तूरात शरीक नथियूं थियनि, त करबला कंप्लीट नथो थिए, करबला कंप्लीट नथो थिए। त हाणे जेॾी महिल तयारी थिए थी, महमल आयूं आहिनि, सभु सुवारी में वेठा आहिनि, त जेॾी महिल फ़हरिस्त ठहे पई त केरु केरु करबला वञे थो, त उन में शहज़ादी सुगरा जो ज़िक्र करणु मां मुनासिब थो सम्झां। त इमाम हुसैन जी जेका न्याणी हुई उन जो नालो शहज़ादी सुगरा सलामुल्लाह अलैहा हो, त उन जो नालो लिस्ट में कोन, लिस्ट जनाब गाज़ी अब्बास ठाही हुई। उन में त बीबी चयो त हाणे तव्हां जेकॾहिं सभु वञो था, मां हिते घर में अकेली हूंदसि ऐं मुंहिंजो रहणु ॾाढो मुश्किल थी पवंदो, पोइ जेकॾहिं तव्हां मुनासिबु सम्झो त इमाम हुसैन जो जेको नंढड़ो शहज़ादो हो, शहज़ादो अली असगर, जो करबला ताईं पहुतो त 6 महीननि जो थी वियो हो, इन नंढड़े खे जेकॾहिं मूंखे ॾियो त मां उन सां गॾु रांदि पई खेॾंदसि, रिझाईंदसि पई ऐं मुंहिंजो रूह रिझी वेंदो। किन रिवायतुनि में मिले थो त जेॾी महिल सुवारी हलणु लॻी त शहज़ादी सुगरा सलामुल्लाह अलैहा दरवाज़े ते आई ऐं सॾु कयईं त जनाब गाज़ी अब्बास चयो त शहज़ादी सुगरा दर ते आई आहे ऐं सुवारियूं बीठियूं आहिनि ऐं उतां खां चए थी शहज़ादी तव्हां वञो त उअं ई था, पर हिकिड़ो दफ़ो मूंखे शहज़ादो अली असगर ॾियो त मां उनखे थोरो कच्छ में रखी प्यारु कयां, भाउ मुंहिंजो नंढड़ो। त ॻाल्हि जो इन सॼो मक़सदु इहो आहे त माना छा ज़रूरत हुई त इहे मासूमड़ा उते हलनि। त जेॾी महिल शहज़ादी जे कच्छ में नंढड़ो अली असगर आयो आहे त शहज़ादी छा न ॼाणे चयो आहे शहज़ादे खे कन में, जो हाणे काफ़िले हलण जी तयारी थी थिए, मौला हुसैन चयो त शहज़ादे खे खणी अचो। त सभु बीबियूं आयूं आहिनि, शहज़ादो अचे नथो। बीबी सुगरा उते शर्त थी हिकिड़ो रखे त हाणे मां तव्हांखे ॾियां नथी, तव्हां हथ पंहिंजा वधायो, जेकॾहिं शहज़ादो पाण तव्हां ॾे अचे थो मूंखे एतिराज़ु कोन्हे, खणी वञो। त हाणे इवन हाणे आख़िर में जनाब बीबी ज़ैनब सलामुल्लाह अचे थी, उहा कोशिशि करे थी त असगर मूं ॾे अचे, नथो अचे। त बीबी सगोरी हिकदमि पंहिंजे भाउ इमाम हुसैन खे चयो त अदा भाउ शहज़ादो असगर अचे नथो, जेसीं ताईं अली असगर ईंदो कोन काफ़िलो हलंदो कोन। त मौला हुसैन आयो, पहिरीं मौला हुसैन कोशिशि कई, शहज़ादो कोन आयो। न ॼाणे मौला हुसैन छा थो चए शहज़ादे अली असगर खे कन में, हिकदमि शहज़ादो हीअं जेकॾहिं चऊं जंप ॾिनो अथई ऐं मौला जेके गोद में अची वियो, कच्छ में अची वियो, हथनि ते अची वियो। त रावी लिखे थो त मूं सम्झो त छा अहिड़ी ॻाल्हि कई इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहज़ादे अली असगर खे जो कंहिंसां न पिया आयो ऐं कन में कुझु चयईं त शहज़ादो अली असगर हिकदमि मौला जी कच्छ में अची वियो, झोली में अची वियो। चए थो त मौला हुसैन इहो ज़रूरु चयो हूंदो त अली असगर तव्हां जेकॾहिं हिते रहणु चाहियो था त भले रहो, पर करबला में तव्हांजे हिसे जो बि हिकिड़ो तीर आहे, उहो जेकॾहिं तूं नथो सम्झी उहो तीर खाइणु, उहो वधीक हिकिड़ो तीर मां खाई छॾींदुसि, उहो वधीक भले मूंखे तीर लॻे तव्हांजे हिसे जो। त फ़ौरन अली असगर चयो त न, इहा तकलीफ़ मां बाबा खे न ॾींदुमि या मां पाण बर्दाश्त कंदुमि। छा कमाल आहे। ऐं जॾहिं काफ़िला हलणु लॻो आहे त जॾहिं रस्ते में ॾिसो अचनि था, रस्ते में अचनि था त हिन पासे खां को सुवार अचे थो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि हिते करणु मुनासिबु सम्झां थो, जो सफ़र थोरो हले थो, त जॾहिं कूफियुनि ख़त लिखिया इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे त तव्हां अचो
ऐं असां तव्हांजी बैत करण लाइ तयारु आहियूं, त उन वक़्तु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको भाउ हो जनाब मुस्लिम बिन अकील, त फ़ैसिलो इहो थियो त पहिरीं हिन खे मोकिलियूं था, जेकॾहिं हू सचा आहिनि त पोइ इहे हिन जी हथ ते बैत कनि, ऐं जनाब इमाम हुसैन खे संदसि भाउ चए त तव्हां अचो, हीअ माण्हू सचा आहिनि त पोइ तव्हां हलिया अचो। त हिन खां हिकिड़े पासे सुवारु अचे पियो कूफ़े खां, इमाम हुसैन अलैहिस्सलाम रस्ते में आहिनि, त जनाब गाज़ी खे थो चए मौला हुसैन त तव्हां वञो ऐं वञी करे इन सुवार खे ॾिसणु कयो। जॾहिं सुवार खे सॾु था कनि त पोइ चए थो किथां थो अचे, चई कूफ़े खां थो अचां। चई कूफ़े जूं हालतूं कीअं आहिनि? चई कूफ़े जूं हालतूं तमामु ख़राबु आहिनि, तंहिंजे करे तव्हां उन पासे न वञो। चई मां उन पासे न थो। चई उते मुंहिंजो भाउ मुस्लिम हो, चई उहो मुस्लिम शहीद थी। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जनाब मुस्लिम जी शहादत जी ख़बर इमाम हुसैन खे रस्ते ते थी पए, त हीउ सिलसिलो जो शुरू थो थिए जॾहिं शहादतुनि जो, त माना पहिरियों जेकॾहिं चऊं करबला जो शहीद त जनाब मुस्लिम कूफ़े में शहीद थियो, काज़ ॾेई जे लाइ वियो, उनखे शहीद कयो वियो। ऐं पोइ साम्हूं जॾहिं काफ़िलो हले पियो त हेॾां खां जनाब हुर पियो अचे, जेको यज़ीदी फ़ौज जो सिप सालार हुयो, उन वक़्तु सिप सालार हुयो, ऐं उन जनाब मौला हुसैन जे काफ़िले खे रोकियो आहे, ऐं रोके करे चए थो त तव्हांखे या त बैत करणी पवंदी या त पोइ मूंसां गॾु हलणो पवंदो। त इमाम हुसैन चयो त इहो त सभु ठीकु आहे, पोइ था ॻाल्हियूं कयूं, पर तव्हां इहो त घटि में घटि ॿुधायो त तुंहिंजा सुवारी जिन ते तव्हां आया आहियो, तव्हांजा जवानर आहिनि, उन्हनि जी ज़बान ॿाहिरि निकितल आहे, तूं बि सां कीअं पियो, तुंहिंजा काफ़िले वारा सां कनि पिया, मसइलो तो असां छा आहे? इहे ॻाल्हियूं त पहुचूं आहिनि न, इहो मसइलो छा आहे? चई असांखे ॾाढी उञ लॻी आहे, प्यासा आहियूं असां। मौला जनाब गाज़ीअ खे हुकुम कयो त गाज़ी जेके मशकीज़ असां वटि पाणी जा आहिनि, हाणे छा इमाम जी सखावत आहे, छा इमाम जो हुकुम आहे, उहो तव्हां हिननि खे पियारियो। रस्ते ते वञनि था, मुसाफ़िरी में आहिनि, इहा परवाह नथा कनि त सुभाणे जेकॾहिं मुंहिंजे मासूम बचड़नि खे उञ लॻंदी, असां वटि पाणी न हूंदो त किथां ईंदो? न, हीअ असां वटि आयो आहे, असांजो फ़र्ज़ु आहे त असां हिन जी महिरबानी कयूं। पाणी पियारियो वियो। जॾहिं त मौला हुसैन थो चए जनाब गाज़ी खे त गाज़ी तव्हांखे ख़बर आहे जानवर हिकिड़ो दफ़ो पाणी पी ड्रॉ न कंदो आहे, ऐं जेसीं ताईं 3 दफ़ा पाणी न पी त जेको बि पाणी आहे भले हिननि खे ॾियो, मगर तव्हां इहो जेको आहे सो पाणी हिननि खे पियारियो। मुख़्तसरन जॾहिं करबला जी सरज़मीन ते काफ़िलो पहुतो आहे त इमाम हुसैन जी सुवारी जेको हलण खां इनकार कयो, त इमाम हुसैन चए थो त हिकिड़ी सुवारी मटाई, ॿी सुवारी मटाई, इवन 7 सुवारियूं मटायूं आहिनि, पर सुवारी उते जी उते बीठी आहे, हले नथी। इमाम हुसैन चयो त गाज़ी हीअ असांजी मंज़िल आहे, हिते ई असांखे तरसणो आहे, मगर जेके पसगिरदाई में माण्हू आहिनि उन्हनि खे घुरायो त उन्हनि खां पुछा त कयूं त हिन ज़मीन जो नालो छा आहे, हिन ज़मीन जो नालो छा आहे? त जेॾी महिल बनू असद कबीले जे माण्हू आया, उन्हनि जी ज़मीन हुई, उहे जॾहिं अचनि था त मौला हुसैन उन्हनि खां पुछंदो थो वञे, को नैनवा थो नालो ॿुधाए, को गाज़रिया थो ॿुधाए, को शते फराद थो ॿुधाए, मुख़्तसर नाला आहिनि, पर जॾहिं करबला जो नालो आयो त इमाम हुसैन चयो इहा असांजी मंज़िल आहे, इहा असांजी मंज़िल आहे। त हिकदमि उते खेमा लॻनि था, अञा खेमा लॻनि पिया त हवा जो हिकिड़ो तेज़ झूटो आयो, तेज़ हवा आई, उहा जेका करबला जी ज़मीन जी मिटी हुई उॾामी, ऐं इमाम हुसैन जी जेका नंढी शहज़ादी सकीना हुई उन जे वारनि में आई, उते वारनि में ॼमी वई। जीअं ॼमी वई न त जनाब बीबी ज़ैनब सलाम अलैहा उन मिटीअ खे सूंघियो त हीअ कहिड़ी मिटी आहे जेका वारनि में ॼमी वई आहे, बिना लेप ॾिनो ई कोन्हे। मिसाल ॻाल्हि, को मेहंदी हणनि था या को ॿियो आहे त उनखे पाणी में पुसाए करे हणिजे थो, आली मिटी हूंदी आहे, आली मिटी हुजे, हीअ सुकी मिटी आई आहे, वारनि में ॼमी वई आहे, वञे नथी। हिकु दफ़ो बीबी ज़ैनब सलाम जॾहिं उन मिटीअ खे सूंघियो आहे त उन मिटीअ मां उन्हनि खे रत जी ख़ुशबू आई, हिन में त रत आहे। त फौरन इमाम
हुसैन अलैहिस्सलाम खे जनाब गाज़ी अब्बास जे थ्रू सॾु कयो वियो त चई अदा भाउ ही कहिड़ी ज़मीन आहे जो मूंखे तव्हांजे रत जी ख़ुशबू थी अचे ऐं हिते असां न रहंदासीं, मुंहिंजो साहु उसाटिजे थो, मूंखे तकलीफ़ थी थिए। इमाम हुसैन चयो त न भेण, असांजो मरकज़ हिते ई थींदो, असां हिते ई हूंदासीं। हिते हिकिड़ो मैसेज मां ॾियणु चाहियां थो त हाणे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं उन ज़मीन ते आया आहिनि त उहो जेको ख़ितो हो ज़मीन जो उहो मौला हुसैन ख़रीद थो करे उन्हनि खां, बनु असद जे क़बीले खां 60,000 दरहम, 60,000 रुपया चऊं हिन वक़्तु खणी असां उन वक़्त जा, त हू क़बीले वारा चवनि था त हीअ असां ज़मीन तव्हांखे मुफ़्त था ॾियूं, कंहिं कम जी कान्हे का, मगर तव्हां पैसा था भरियो। चई न, त हाणे मैसेज हिते छा आहे त हाणे इमाम हुसैन खे ख़बर आहे त मुंहिंजो कुटुंब शहीद थींदो, असांखे मुंहिंजे शहादत खां पोइ मुंहिंजूं भेणूं खे जेको आहे सो क़ैद कयो वेंदो, मगर इहा मैसेज था ॾियनि त जिथे बि तव्हां रहो इबादत कयो त गज़ब थियल ज़मीन ते इबादत न कजो। वाह, हाणे असां ॾिसो न हिते छा असां वटि ज़ुल्म आहे, माण्हू ॻाल्हि खणी करे त। ठीक। सो फ़क़ीर ग़ुलाम शबीर साहब, माज़रत सां वॾी ॻाल्हि खे कटियां थी, छा कयूं जो कुझु मजबूरियूं आहिनि, न त हालांकि अॼु बिल्कुलु दिलि न पई चे त अॼु असां ब्रेक वठूं या सलामत रखे। सो हिकिड़ी साही मुख़्तसिर आहे, पटींदासीं उन खां पोइ असां इतां ई ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। जी बिल्कुलु कंदासीं। जी व्यूअर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं, ब्रेक ॾांहुं मिलूं था, ब्रेक खां पोइ रहिजो असां सां गॾु। सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं ऐं जेको लश्कर तयारु थियो इमामनि सॻोरनि जो ऐं बीबियुनि जो, उन्हनि सां गॾु ॿार बि मौजूदु हुआ, करबला पहुतो, करबला जी ज़मीन ख़रीद कई वई ऐं इन खां पोइ असांजे कचहरी जो सिलसिलो मुनक़ता थियो, त उतां ई असां चाहींदासीं त हिन सिलसिले खे ॻंढियो। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो ज़मीन ख़रीद करे इहो दुनिया खे ॿुधायो वियो त जेकॾहिं तव्हां किथे पंहिंजी इबादत करणु चाहियो था, रहणु चाहियो था, त उहा कब्ज़े जी जाइ न हुजे। ठीकु, जे कब्ज़े जी जाइ था कयो त उहा अलाह खे बि पसंदि न आहे ऐं उहा इबादत क़बूल न आहे। वाह, हाणे असां वटि हिन मुआशिरे में ॾिसो अॼुकल्ह छा आहे, जेकॾहिं कंहिंजी जाइ ते कब्ज़ो करिणो आहे त हाणे जेकॾहिं हू चए थो मां अलाह वारो आहियां त बि ज़मीन ख़रीद करे, जेकॾहिं चए थो मां रिसालत जी पैरवी थो कयां त बि ज़मीन ख़रीद करे, जेकॾहिं चए थो मां हुसैनी आहियां मुंहिंजे, त माना ॻाल्हि इहा आहे त हुसैनी चवराइणु सवलो आहे, हुसैनियत ते अमल करणु ॾुखियो आहे, मुश्किल आहे। त इमाम ज़मान अलैहिस्सलाम जो माण्हू दुआऊं था घुरनि न त मौला तुंहिंजो ज़हूर थिए, असां जेको ज़ुल्म में अची विया आहियूं, त मौला चए थो तव्हां इहे जेके दुआऊं घुरो था इहा तव्हां हिन दिलि सां नथा घुरो, तव्हां सिर्फ़ु ज़बान सां इक़रार था कयो। जेकॾहिं मां अची करे, छो जो मौला जेकॾहिं अचे त हक़ ई बातिल खे निर्वार कंदो न, पोइ इहो तमीज़ न कंदो त हीउ पंहिंजो आहे या हीउ परायो आहे, जेको बि हुन में नाकिम हूंदो। त मैसेज इहो थो अचे त तव्हां जेकॾहिं किथे बि पंहिंजो हक़ीक़ी मुस्लमान आहियो, हुसैनी आहियो, त कब्ज़ो न कयो। वाह, मस्जिद था ठाहियो, मस्जिद जेकॾहिं तव्हां हाणे चाहियो था त मस्जिद ठाहे करे या अलम हणी करे मां 4 घर जेके बि असां कब्ज़ा कया आहिनि उनखे बचायूं, उहा तव्हां ढाल था हिकिड़ी कयो त हिन जे सदके सां असांजो ई घर बची वेंदा। पर इहो तव्हां त माना कुफ़ुर था कयो, गुनाह था कयो, पंहिंजे लाइ क़यामत ख़राबु था कयो। जेकॾहिं हुसैनी आहे त मौला हुसैन खे त रहणो घणो आहे 10 ॾींहं करबला में, ऐं पूरी ख़बर आहे मुंहिंजो कुटुंब जेको आहे सो शहीद थींदो, उन हूंदे बि हू ज़मीन पंहिंजी ख़रीद करे मैसेज थो ॾिए त तव्हां बि हुसैनी आहियो त कब्ज़ा किथे न कयो। ऐं ॾिसो मस्जिद ठही वई, ज़मीन तव्हां ख़रीद करे छॾी, लाइट चोरी जी इबादत कान थींदी, पाणी चोरी जो इबादत कोन थींदी। इवन इहा त जेकॾहिं तव्हां कंहिंजे घर में तव्हां वञो था महिमान थी करे, त हाणे अजर त सॼो उनखे थो वञे जेको महिमाननी करे थो, पर तव्हांखे उते निमाज़ पढ़णी आहे त उनखां तव्हांखे इजाज़त घुरणी आहे त मुंहिंजा साईं, मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ, मां तव्हां वटि महिमान आहियां ऐं मां हिते जेको आयो आहियां सो तव्हां वटि हिते मां 4 रकात निमाज़ पढ़ंदुसि या 2 रकात निमाज़ पढ़ंदुसि, इजाज़त आहे मूंखे, माना हुकुम आहे त जंहिंजे घर तव्हां हाणे निमाज़
आयो को चोरी तो नथो करे, चोरी त न लाज़मी ग़लति कम ॻाल्हि तो कोन थो करे, बिल्कुलु। पर मगर हुकुम छा थो थिए त तव्हां उन घर था वञो त बि उनजी जेका सा इजाज़त खां इजाज़त सवाइ तलब नथा पढ़ी कयो। सघो। ऐं हे त हेॾो सारो आहे त इमाम हुसैन इहो मैसेज ॾेई वियो आहे, इमाम हुसैन इहा हक़ीक़त बयानु कई आहे। ऐं वरी ॾिसो ख़ल्क़ सां मोहबत कयो, ख़ल्क़ सां मोहबत कयो ऐं उन सां हमदर्दी कयो, उन सां प्यारु कयो। मां हिकिड़े दफ़े मुंहिंजी किथे स्पीच हुई त उते मूं हिकिड़ी इहा ॻाल्हि बि कई त मुंहिंजो अॼुकल्ह फैशनेबल ज़मानो ऐं माण्हू अॻिते हली करे ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि था कनि। व्हाट मीन बाय ह्यूमन राइट्स? ह्यूमन राइट्स छा आहे? ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह ह्यूमन राइट्स आहे। ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह ह्यूमन राइट्स आहे। छाकाणि जो जेसि ताईं इस्लाम कोन आयो, दीन कोन आयो, त इहे अरब जेके हुया उहे अची करे पंहिंजे नियाणियुनि खे ज़िंदह ज़मीन में दफ़न कंदा हुआ। ऐं जेको सिंधी में हिकिड़ो पहाको ॾींदा आहिनि ॾाढो सो गाबो, माना जेको ताक़तवर अरब हूंदो हो ॿिए कमज़ोर ते पंहिंजो इहो उनजो हक़ खणी पंहिंजे फवाए वेंदो त हीअ मुंहिंजे पाड़ में ज़मीन आहे, लिहाज़ा हीअ कमज़ोर आहे, हिनखे हक़ नथो पहुचे, इहो मां खणा। जेका हुनखे शइ पसंदि ईंदी हुई सा खणी वेंदा हुया। मगर जेॾी महिल हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, त उन इहो मैसेज ॾिनो आहे त कंहिंसां नाहकी न कयो, सही कंहिंसां ज़्यादती न कयो। ऐं ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह ॿिए लफ़्ज़नि में मां चवां त हिकिड़ो कोर्ट आहे, हिकिड़ो क़िलो आहे जेको उन जे अंदरि अची थो वञे, उहो महफ़ूज़ आहे ऐं उनखे उनजो पाबंद थियणो आहे। वाह ये ॾिसो न अतिउल्लाह व अतिउ रसूल, इताअत छा आहे? इताअत उहा आहे त जीअं अलाह जो हुकुम आहे ईअं करिणो आहे, जीअं रिसालत जो हुकुम आहे ईअं करिणो आहे। हाणे हिकिड़ो माण्हू जेकर मिसाल ॻाल्हि ॾिसो, सुबुह जो जेकर बरक़ात नमाज़ पढ़णी आहे ऐं मंझंदि जो ज़ोर जी नमाज़ 4 रकात, ठीकु असर 4 रकात ऐं मग़रिब जी 3 रकात, वाजिब नमाज़ुनि जी ॻाल्हि थो कयां, ऐं सुनत ऐं नफ़िल जी ॻाल्हि नथो कयां, ऐं इशा जी 4 रकात। हाणे हिकिड़ो माण्हू ऑफिस में कमु थो करे, उहो चवे त साईं मां त हाणे नमाज़ ज़ोर जी मूंखे 4 रकात पढ़णी आहे, पर मां ऑफिस में कमु करे थकी पियो आहियां, हाणे मां 2 रकात पढ़ां। मालूम छा थियो? माना इताअत में न आयो न। ठीकु मर्ज़ी पंहिंजी जो नालो दीन आहे, मर्ज़ी इताअत अलाह ऐं हुनजे रसूल जो न आहे। हिकिड़ो माण्हू राति सुम्ही थो, सुबुह जो उथे थो, चए थो मां अॼु ताज़ो तवानो आहियां, हा आहे त सुबुह जो 2 रकात नमाज़ वाजिब, उन खां पहिरीं 2 सुनत पढ़ंदा आहिनि, त हू चए त न मां हींअर जेको 8 रकातूं थो पढ़ां, चयो मां त तंदुरुस्त ठीकु ठाकु आहियां। न, जेको हुकुम आहे उनजी पैरवी करणी आहे। इहा ई वजह हुई जो जेॾी महिल जनाबे आदम खे अलाह साईं ठाहियो ऐं चयईं त जेॾी महिल मां रूह पंहिंजो विझां त पोइ सभु जा सभु फ़रिश्ता उनखे झुकी करे सजदो कजो, माना सजदो अलाह जो मार्फत आदम जे ज़रिए सां। त हाणे जेॾी महिल उन्हनि में इला इब्लिस, जॾहिं इब्लिस सजदो न कयो, इताअत न कई, त अलाह तबारक व तआला हुनखे पंहिंजे दरबार मां कढी छॾियो त तूं इन लाइक़ु न आहीं जो इन दरबार में रही सघी। त अलाह चयो मां आदिल आहियां, लक़द ख़लक़ल इंसान फी अहसन तक़वीम, तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त मूं तव्हांखे ख़लक़ करण में केॾो अदुल काम कयो आहे? कॾहिं मूं इहो ईअं कयो आहे त हीउ जेको नक आहे उनखे मां कन जी जाइ ते रखी छॾियां? अदुल जे ख़िलाफ़ु आहे। हीअ जेका अखि आहे उनखे मां निरड़ में हणी छॾियां? अदुल जे ख़िलाफ़ु आहे। त रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक मूंखे यादि आई, अलाह चए थो मां आदिल आहियां ऐं मां अदुल ते क़ाइमु आहियां। जेको मुंहिंजे अदुल जे ख़िलाफ़ु कमु करे उनखे हिते रहण जो मुंहिंजी दरबार में हक़ न आहे। त रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अदुल जो ॿियो नालो अली आहे। वाह माना अली जी जेका अदालत आहे उहा न अलाह खां परे आहे न रिसालत खां परे आहे। त उहो ई साॻियो जेको सिस्टम आयो आहे हलंदे, उहो मुंहिंजो हुसैन खणी करबला में। वाह, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं इते ई असां अॻिते जेका ॻाल्हि ॿोली या जेके वाक़िया थिया उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं, पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो। बदनासी ब्रेक ॾांहुं ॾिसंदा रहो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स,
बराबरि ज़िक्र मुख़्तसिर ब्रेक हुई ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल जेका असांजी हले पई उमेद आहे तव्हां कुझु न कुझु ज़रूरु हासिल करे रहिया हूंदव कुझु न कुझु ज़रूरु अव्हांखे सिख्या मिली रही हूंदी बहरहाल जॾहिं असां करबला जो ज़िक्र कयूं था शहादतुनि जो ज़िक्र कयूं था दीन इस्लाम जे बक़ा ऐं फलाह जो ज़िक्र कयूं था त लाज़मी ॻाल्हि आहे त इन जे पोयां हिकिड़ो इश्क़ आहे ऐं इश्क़ उहो जेको अलाह ताला सां ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आहे सो जेकॾहिं अव्हां खां इहो पुछे त करबला इश्क़ आहे त इनखे अव्हां कीअं एक्सप्लेन कंदा ॾिसो त जेके जंहिंसां मोहबत थींदी आहे उन कुझु मंज़िलूं आहिनि बिल्कुलु हिकिड़ो पहिरीं जेकॾहिं इब्तिदा थींदी त उहो अंश हूंदो अंश उहा शइ आहे जो जेकॾहिं मां हीअ मुंहिंजे हथ में तस्बीह आहे हीअ मूंखे ख़ूबसूरत थी लॻे हाणे मुंहिंजी दिलि चाहे थी मां हिनखे ॾिसंदो ई रहां इहो अंश आहे मां हिनखे ॾिसंदो ई रहां ऐं वरी उन खां पोइ जॾहिं ॿी मंज़िल ते मां अचां थो त हिन शइ सां मूंखे मोहबत थी वई आहे हाणे मुंहिंजी दिलि चए थी त इहा जेका शइ आहे सिर्फ़ु मूं वटि ई हुजे ॿिए कंहिं वटि न हुजे हीअ मुंहिंजी मोहबत आहे पहिरीं मूंखे थियो त मां हिनखे ॾिसंदो रहां जॾहिं मां हुन खां थोरो मंज़िल ते आयुसि त मूं चयो त हाणे हीअ शइ जेका आहे न इहा सिर्फ़ु मूं वटि ई हुजे ॿिए वटि न हुजे हाणे जॾहिं उन खां थोरो मां अॻिते आयुसि त जॾहिं उन मंज़िल ते पहुतासीं त जीअं इश्क़ वारी मंज़िल ते हाणे जॾहिं इश्क़ जी मंज़िल ते माण्हू थो अचे न त पोइ चए थो मां कुझु न आहियां आई एम नथिंग बट ही इज़ समथिंग जेको कुझु आहे सो ही आहे मां कुझु न आहियां हाणे मर्ज़ी आहे त उन मालिक जी आहे हुकुम आहे उन मालिक जो आहे मालिक चए थो त फना थी वञे त मां फना थियण लाइ तयारु आहियां इहा ई साॻी ॻाल्हि आहे त जंहिं बि मिज़ाज़ी इश्क़ में माण्हू मुब्तला हूंदो आहे त पोइ उन वक़्तु जॾहिं उनखे पंहिंजो महबूब चवंदो आहे त तव्हां जेको आहे सो हीअ कपिड़ा तव्हांखे सुठा था लॻनि त उहो ड्रेस पाईंदो तव्हां जेको आहे असांजे वारनि जी स्टाइल तव्हांखे सुठी थी लॻे इहा साॻी शइ अलाह सां जॾहिं जंहिंजो इश्क़ थो थिए त जेका करबला आहे सा इश्क़ आहे माना इंतिहा इश्क़ जी त उते जेको आहे सो जेॾी महिल ॾिसो न की जनाबे मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं हुकुम थियो त तव्हां फिरौन वटि वञो उन में सरकशी अची वई आहे ॻाल्हि उहा ई साॻी आहे पर मां हुनखे सम्झाइणु चाहियां थो जनाब सरकशी अची वई आहे हीअ क़ुर थो ॻाल्हाए ॿी त का ॿी आम ॻाल्हि मां कयां थो हूअं बि जनरली मां किथे गुफ़्तगू कंदो आहियां त मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त ॾिसो गुफ़्तगू उहा आहे जेका तव्हां हितां हुतां खणी अचो उनजो को मक़सदु न हूंदो आहे पर जेकॾहिं तव्हां गुफ़्तगू क़ुर ऐं आम ऐं मासूमीन मां खणी अचो त उहो त हिकिड़ो मैसेज आहे न तव्हां वटि अमल न करणु उहो अलाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾियो उन ते अमल कयो जेकॾहिं नथा कयो त उहा असांजी कोताही आहे त पोइ जॾहिं चई न त तव्हां फिरौन ॾे वञो हुन में सरकशी अची वई आहे त जॾहिं जनाब मूसा अलैहिस्सलाम फिरौन वटि आयो ऐं उनखे अची चयईं त उन अलाह ते ईमान आण जेको काइनात जो ख़ालिक़ आहे त चयईं तुंहिंजो अलाह छा थो करे चयईं मुंहिंजो अलाह जेको आहे सो रिज़िक ॾिए थो त फिरौन सां हिकदमि चयो चई रिज़िक ॾियणु कहिड़ो मसइलो आहे मां चाहियां थो त कंहिंखे रिज़िक ॾियां कंहिंखे चाहियां त बंदि करे थो छॾियां मां सुभाणे चई अलाह ज़िंदगी मौत ॾिए थो चए ज़िंदगी मौत ॾियणु कहिड़ो मसइलो आहे मां चाहियां त हिन गोली ॾियणु बंदि करे थो छॾियां आख़िर जॾहिं फ़ैसिलो थियो त हीउ छा आहे जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जे नाले चयो वियो त हीउ इंतिहाई जादूगर आहे वॾो माहिर आहे जादूगर जो चई पोइ छा थिए चई पोइ हिन जो मुक़ाबिलो था कयूं त चई मुक़ाबले में पोइ छा थींदो चई पोइ जेकॾहिं हीअ असां ते क़ाबिज़ अची वियो असां हिन जा थी वेंदासीं न त हिनखे असां ज़ेर करे छॾींदासीं हीअ वरी या तबलीग न कंदो ठीकु आहे त ईद जो ॾिहाड़ो आहे या को मोकल जो ॾिहाड़ो पर अक्सर त लफ़्ज़ जेको आहे ईद जो जीअं माण्हुनि खे मोकल हुजे ॾिसनि त ॻाल्हि खे मुख़्तसर करिणो त जेॾी महिल मुक़ाबिलो थियो त जनाब मूसा अलैहिस्सलाम खे जादूगरनि चयो त हाणे तव्हां पंहिंजो जादू ॾेखारियो त चई मां अलाह जो निमाईंदो आहियां अलाह जो निमाईंदो अगराई न कंदो आहे अलाह जो निमाईंदो जेकॾहिं को बेवाजिबी करे त उनजो दिफ़ा कंदो आहे इहो ई सबबु हो त करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम अगराई न कई हुननि अगराई कई त उनजो दिफ़ा कयो इमाम हुसैन त हाणे जेॾी महिल हुननि जादू पंहिंजो उछलायो त जेके बि हुननि रसियूं ठाहियूं हुयूं या काग़ज़ हुया उहे जॾहिं बलाऊं थी करे आयूं त हुकुम ख़ुदावंदी आयो त मूसा पंहिंजी जेका असा आहे तव्हां उनखे उछलायो उहा अज़दा थी वई ऐं जेके बि हुननि जा नांग बलाऊं हुयूं सभु गिड़काए वई ख़तमु थी वई त जादूगर पढ़ियलु लिखियलु हो जाहिल न हो हुनखे इहा ख़बर हुई त जेकॾहिं हीउ जादूगर हुजे हा त जेकॾहिं असां रस्सी मां नांग ठाहियो त नांग ख़तमु थी वञे पर हुनजी असलियत हुजे हा मगर ही त असलियत ई ख़तमु थी वई त फ़ौरन हू सजदे में किरी पिया
ऐं चयूं त असां ईमान आंदो आहे रब्बिल आलमीन ते ऐं रब हारून ऐं रब मूसा ते। सुभान त अल्लाह। मालूम छा थियो त हुनखे ख़बर ई जेकॾहिं असां ईमान आणींदासीं त फिरौन असांखे क़त्ल कंदो, मगर हुननि खे उहा मंज़िल मिली आहे, उहा हू चवंदा क़त्ल छा कंदो, त फौरन जेको आहे त फिरौन चयो त हा तव्हां ईमान आंदो आहे मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर, ऐं मां तव्हांखे क़त्ल कंदुसि, मुख़्तलिफ़ उज़वा तव्हांजा कटींदुसि, कंहिंजो मां नक कटींदुसि, कंहिंजी बांह कटींदुसि, कंहिंजी टंग कटींदुसि। त चए थो जादूगर उनजो, त चए थो हा हा तूं कंदे ई छा भला, वधि में वधि खणी असांखे, क़ुर में लफ़्ज़ आहे सूली जो, सूली माना फांसी, फांसी ॾींदे भई तूं छा कंदे। त उन्हनि जॾहिं सजदे में उहा शइ ॾिठी आहे, उहा मंज़िल ॾिठी अथनि, फांसी त का हक़ीर आहे, फांसी त हक़ीर आहे, फांसी त कुझु बि न आहे जेका असां। त हाणे ॿियनि लफ़्ज़नि में कॾहिं कॾहिं मां इहो ॻाल्हि कंदो आहियां त तव्हां ॾिसो जेका उहा मंज़िल आहे कंहिंजे पुठियां आहे, आयम मासूम जे पुठियां आहे, अहल बैत जे पुठियां आहे। हाणे जेकॾहिं आदम खे अलाह ख़ल्क़ करे ऐं चए तूं जन्नत में वञ, त सवाल हिते हिकिड़ो पैदा थिए थो, जेके ज़हीन क्लेवर ज़हन रखण वारा आहिनि, त आदम कहिड़ी इबादत कई। असां त हिते चवंदा न रोज़ा रखो, निमाज़ूं रखो, पढ़ो, जन्नत मिलंदी। त जनाब आदम छा कयो, आदम अहल बैत खे झुकियो, अहल बैत जो इक़रार कई, अल्लाह खे चयईं अल्लाह तूं अल्लाह आहीं त ही मोहम्मद आहे, अल्लाह तूं आला आहीं त ही अली आहे, अल्लाह तूं फातिर आहीं त ही फातिर समावात आहे, अल्लाह तूं मोहसन आहीं त ही हसन आहे, वाह, माना तूं क़दीमुल एहसान आहीं त ही हुसैन आहे। इक़रार कयो अथई। इहो साॻीअ तरह हाणे जेके फिरौन सां मुक़ाबिलो पिया कनि, हुननि खे छा कयो, जन्नती थी विया। अहिड़ीअ तरह जनाब नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी थो ठाहे, त अल्लाह चए थो त ए नूह तूं ऐलान कर त ही सफ़ीने निजात आहे, जेको हिन में सवार थींदो उहो जन्नती आहे, सफ़ीने निजात आहे। त इहा ई रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻाल्हि कई आहे त जेको मुंहिंजो अहल बैत आहे सो ईमान जी ऐं निजात जी कश्ती आहे, जेकॾहिं तव्हां उन सां वाबिस्ता थी था वञो। हाणे जॾहिं वाबिस्ता थी वेंदव त पोइ त तव्हांखे रोज़ो बि रखिणो आहे, निमाज़ बि पढ़णी आहे, ज़कात बि ॾियणी आहे, खुम्स बि ॾियणो आहे, हज बि करिणो आहे, जेसिताईं रखो था ज़कात। ई हिकिड़ा जेके आहिनि से उन्हनि माण्हुनि ते जेके पिए त मालूम इहा थियो त जंहिंसां मुहबत कबी, जंहिंसां इश्क कबो, उनजो थी रहिबो, जेकॾहिं उन सां थी नथा रहो त तव्हां पोइ मुनाफ़िक़ आहियो। त मुनाफ़िक़त जी जॻह क़ुर में न आहे। वलिल्लाह इज़्ज़त व रसूली वलिल मोमिनीन वला कान मिनल मुनाफ़िकीन, सूरह मुनाफ़िक़ून जी आयत नंबर 7 में इहो इरशाद आहे अल्लाह जो, त इज़्ज़त अल्लाह लाइ आहे, इज़्ज़त रसूल लाइ आहे, ऐं इज़्ज़त मोमिनीन जे लाइ आहे, मुनाफ़िक़ लाइ इज़्ज़त न आहे। त मालूम हिन में खुलम खुला क़ुर थो ऐलान करे। त माना जेकॾहिं ज़ालिम आहे उहो सम्झे थो त ही लाइक़ इज़्ज़त आहे, काफ़िर सम्झे थो, लेकिन उहो मुनाफ़िक़ नथो सम्झे, जेको मूं वटि अची मूंखे चए थो साईं मां त तव्हांजो ई आहियां। मां वॾी माना मुनाफ़िक़ माण्हू जो किथे बि रहणु अल्लाह खे पसंदि न आहे। हीअ ॾिसो मुनाफ़िक़ जूं कई हदूं आहिनि। मां कॾहिं कॾहिं सिगरेट त ॾिसंदो आहियां, लिखियलु हूंदो आहे त सिगरेट मुज़र सिहत आहे, ख़बरदार। मां चयो हिन खां वधीक मुनाफ़िक़ त कहिड़ी आहे, जो मुज़र सिहत आहे त ठाहियो छो था, फैक्ट्री खे बंदि थियणु खपे न। हिकिड़ी शइ जेका मुज़र सिहत आहे त उनखे तव्हां हद खां तयारी न कयो न। हाणे जीअं हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो जुमिलो मूंखे ज़हन ते अची वियो आहे, चई छॾिया त हाणे ॾिस हया शर्म इज़त इहो मैसेज आहे करबला जो। वाह, हया शर्म इज़त मैसेज आहे करबला जो। जे करबला वारनि सां वाबिस्ता आहियो त इहे सभई शयूं असां वटि हुअणु खपनि। जे करबला खां असां हटी करे आहियो, जेका मूं 100 रुपए ॻाल्हि कई ला इलाहा इल्लल्लाह जी, जेकॾहिं तव्हां ला इलाहा इल्लल्लाह जे दायरे में आहियो त तव्हांखे सभु शयूं रखणियूं पवंदियूं। हिकिड़े दफ़े वाइट हाउस में हिकिड़ो जुमिलो मिस्टर रेगन चयो जॾहिं इमाम ख़ुमैनी जो इनक़लाब आयो, त ईरान की औरतें जंगली हैं, ये पर्दा करती है। त इमाम ख़ुमैनी रहमतुल्लाह अलैह उनखे जवाबु ॾिनो, ए मिस्टर रेगन, अगरि तूं सम्झी थो
त जंगली जेके जानवर आहिनि उहे परदे में हूंदा आहिनि त पोइ तव्हां अचो चूज़ कयो दुनिया जो बहितरीनु जंगल, उते ताईं हली ॾिसो त जेकॾहिं जानवर आहे परदे में त पोइ असां जंगली आहियूं, जेकॾहिं जानवर खे को परदो न आहे त तव्हां जंगली आहियो। आहे न, पर हक़ीक़तनि खे टोड़े मरोड़े जेकॾहिं को पेश करे थो त पोइ इहो कहिड़ो मैसेज थो ॾिए, इहो कहिड़ी ॻाल्हि थो करे, इहो कहिड़े माना मां दीन जी थो ॻाल्हि करे या का बि इख़लाक़ी ॻाल्हि थो करे, का फज़ीलत वारी ॻाल्हि थो करे, त माना दीन इख़लाक़ फज़ीलत इज़त मोहबत हुसैन जे दर ते, उन खां हटी करे कुझु कोन्हे को। ऐं सॾाए हुसैनी निमाज़ी न हुजे, सॾाए हुसैनी रोज़ो न रखे, सॾाए हुसैनी कब्ज़ा ग्रुप जो हुजे, हीअ त मैसेज ई कोन्हे न। मौला अली मुश्किल कुझु चए थो मूंखे हिननि जी ज़रूरत न आहे, हक़ीक़ी हुजे, हक़ीक़ी हुजे, हक़ीक़ी रग में हुजे। इहो ई सबबु हो जो इमाम हुसैन जॾहिं करबला जे मैदान में आयो आहे त चए थो हाणे जॾहिं ॾिसो मार्को थो लॻे करबला जो त हुर 4 लख हिन या 9 लख फ़ौज आहे उनजो सिपह सालार, ऐं सुबुह जो जॾहिं ख़बर थी पएसि त मार्का करबला थींदो त राति जो पंहिंजो जेको कमिरो त चऊं, टेंट चऊं, तंबू चऊं, रिहाइश चऊं, उन मन खे निंड नथी अचे, कॾहिं हीअं पियो थो करे त पुटु हुन खां पुछे थो त बाबा छा मसइलो आहे, तव्हां परेशान आहियो, सुभाणे जेकॾहिं कोई इहो जंग लॻंदी त तव्हांखे परेशानी थी थिए, उहो माण्हू घणा आहिनि, आङुरियुनि जे ॻणण जेतिरा आहिनि, तव्हां त एॾा वॾा सिपह सालार आहियो। चए थो न मां इन में परेशान न आहियां, पर मां जन्नत ऐं दोज़ख जे बिवाटे ते पियो थो हलां, मां उन में परेशान आहियां त मां डिसाइड छा कयां, फ़ैसिलो छा कयां, डिसीजन कहिड़ो वठां, त मां आया जन्नत जो रस्तो इख़्तियार कयां या जहनम जो रस्तो इख़्तियार कयां। जंहिंसां गॾु मां आहियां उहे जहनम जे पासे आहिनि, जेके हुसैन जे पासे आहिनि से जन्नत जे पासे आहिनि। त पुटु थो पुछेसि त पोइ बाबा पोइ तव्हां छा डिसाइड कयो, चए थो त पोइ मां जन्नत जे रस्ते ते वेंदुसि। त मालूम छा थियो, जेको हुसैन जी तरफ़ अचे थो उहो जन्नत जी तरफ़ थो अचे, छो जो जन्नत जा सरदार आहिनि, सरदार आहिनि जन्नत जा। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हसन हुसैन सरदार जे जन्नत शबाब हले जन्नत। त जेको उन्हनि वटि अचे थो उहो कन्फर्म करे त जीअं हिन फेसबुक ते हिकिड़ी ॻाल्हि हींअर आई, हिकिड़ो भाई वञे पियो करबला त हुन खां पुछो पियो त भाई कहाँ जा रहे हो, चई वो जन्नत पे जा रहा हूँ, चई जन्नत में अभी तो तुम जिंदा हो, चई नहीं वो हुसैन के दरवाजे पे जा रहा हूँ तो जन्नत तो वही मिलेगी न। त माना साॻी हुर वारी ॻाल्हि। त हाणे अॼुकल्ह ॾिसो त हुर जो मक़ाम किथे आहे, जॾहिं आयो करे मौला हुसैन जे दरवाज़े ते ऐं माफ़ी अची घुरी, माफ़ी जो अंदाज़ छा हो हुर जो, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, माना अखियुनि ते पटी ॿधी अथई, हथ ॿधा अथई, बांबड़ा पाया चया, चए थो त मौला हुसैन खे त छा इहो मुंहिंजो ॾोह क़ाबिल माफ़ी आहे जो मां तव्हांखे हिते करबला में वठी आयो। इमाम हुसैन जी छा सखावत आहे, छा हमदर्दी आहे, छा ज़र्फ़ आहे। चए थो त ए हुर, जॾहिं तूं मुंहिंजो दुश्मन थी आयो आहीं त मूं तोखे पाणी पीआरियो, मूं तुंहिंजी ख़िदमत कई, पर मूंखे अफ़सोस इहो थो लॻे जो जॾहिं भाउ बणिजी आयो आहीं त मूं वटि 2 ढुक पाणी जा न आहिनि जो तोखे पीआरियो। हीअ आहे हुसैन, हीअ आहे जज़्बो। त इहो इश्क जेको आहे उहो आणे थो हुन पासे। त जॾहिं इमाम हुसैन ॾिसो न शहादत थिए थी त उन में जेको आहे सूरे फजर जा जेके लफ़्ज़ आहिनि उन में अलाह चए थो त या नफ़्स मुतमीना, ए इत्मीनान जी मंज़िल वारा, मां तो मां राज़ी थी वियो आहियां, हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे। त चए थो ए अलाह मुंहिंजी त का मर्ज़ी न आहे, मां त उन में राज़ी आहियां जंहिंमें तूं राज़ी आहीं, मुंहिंजी कहिड़ी राज़ी आहे मर्ज़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त माना वक़्तु शहादत बि इमाम हुसैन जो मैसेज आहे निमाज़। चए थो असर जो वक़्तु थी वियो आहे, ए मुंहिंजा कातिल, तूं हाणे थोरो तरस, मां निमाज़ पढ़ी वठां, पोइ भले मूंखे शहीद कजे। त हाणे हीअ आहे मैसेज करबला जो, हीअ आहे इश्क जी मंज़िल। त जिथे जीअं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेॾी महिल माना 10 जी राति ख़ुतबो पिए ॾिनो त ए मुंहिंजा असहाबियो, ए मुंहिंजा अज़ीज़ो, ए मुंहिंजा दोस्तो, मां तव्हां तां पंहिंजी बैयत जो हथु खणां थो ऐं ॾींहुं क़यामत में नाना सां बि मां शिकायत न कंदुसि ऐं तव्हांजे जन्नत जो बि मां ज़ामिन आहियां, ऐं जेकॾहिं तव्हां वञणु चाहियो था त भले हलिया वञो।
पर जेकॾहिं तव्हां रोशनी में नथा वञणु चाहियो त पोइ मां हीउ जेको ॾीओ ॿरे थो, हीअ रोशनी ॿरे थी, मेणबती ॿरे थी, इनखे मां विसायां थो, मथां त कंहिंखे शर्म आया हुजे त पोइ तव्हां हिन ऊंदाही जो फ़ाइदो वठी तव्हां निकिरी वञो। छो जो सुबुह जो त जेको मूंसां हूंदो सो उहो त शहीद थींदो, क़तलु थींदो ऐं उनजो त मौत साम्हूं आहे। त कंहिं कुंड मां आवाज़ थो अचे, इमाम हुसैन मौला हुसैन असांखे तव्हां छा फरमा रहिया आहियो, असांखे 70 दफ़ा ज़िंदगी मिले, 70 दफ़ा मौत मिले, पोइ बि असां तव्हांखे कोन छॾींदासीं। हीअ आहे मंज़िल इश्क जी, जहाँ इश्क है वहाँ करबला है। वाह जी इकबाल भी जाते जो तो इस दीन इस्लाम में रखा ही क्या है, एक ज़रब यदुल्ला है, एक सजदा शबीर ही है। मतलब तव्हां ॿुधायो जेको असां हेॾे होॾे वठूं था, माना जेसी ताईं हक़ीक़ी वटि तव्हां न ईंदव तेसी ताईं तव्हांखे का ख़बर ई न पवंदी। ॾिसो मालिक जेको आहे उन मालिक वटि अचणो पवंदो न, उहो ई असांखे हक़ीक़त बयानु करे ॿुधाईंदो न। जेकॾहिं उनजे नौकर खां पुछिबो, कंहिं कमदार खां पुछिबो, कंहिंखे ॿिए खां पुछिबो, त हू त हक़ीक़त खां आर ई हूंदो। उन में 50% सही हूंदो त 2% ग़लति हूंदा, 5% सही हूंदा त 3% ग़लति हूंदा। जी ॾिसो न, जे क़ुर जो फ़सल वाले ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, अगरि तव्हांखे इल्मु न आहे त अहल इल्म वारनि खां पुछो, फस अलू सवाल कयो। हाणे मां चवंदो आहियां त जेको दुनिया जो इल्मु थो वठे, चाहे डॉक्टर हुजे, चाहे इंजीनियर हुजे, चाहे फिलासफ़र हुजे, चाहे मैथमेटिक्स वारो हुजे, चाहे हिस्ट्री जो हुजे, त जॾहिं तव्हां हुनखां को सवाल कंदव त जेकॾहिं डॉक्टर खे केरु माण्हू चए त डॉक्टर साहिबु मूंखे हिकिड़ी बिल्डिंग ठाहिराइणी आहे, उन मटेरियल घणो ख़र्चु ईंदो, चवंदो कमाल थो करे, मां डॉक्टर आहियां, मूंखां वरी सुवाल कहिड़ो थो पुछो आहे, सिविल इंजीनियर जो सुवाल थो पुछी। या जेकॾहिं हुनखे इंजीनियर खे माण्हू चए यारो मुंहिंजे भाउ हो या पुटु हो या सौटु मां साथ पाड़े वारो हो, साम्हूं वियो पियो, हुनखे धको लॻो या मथां का साइकिल चढ़ी हुनजी हॾी टुटी वई आहे, हुनजो यार पटो थो करे छॾ, यार बेवकूफ़ ई तूं सवाल कहिड़ो थो करीं। फस त हाणे इहे जेके अहल इल्म वारा आहिनि उहे चवनि था त पुछो पुछो क़बल इज़्वक़्त, जो मां हीअ जान छॾे वञा, चाहे दुनिया जो मसइलो पुछो, चाहे दीन जो मसइलो। उहो इहो नथो चए त हीअ केमिस्ट्री जो सुवालु आहे, हीअ फिज़िक्स जो सुवालु आहे, हीअ मैथमेटिक्स जो सुवालु आहे, हीअ मौला अली मुश्किल कुछा दावा थो करे। ऐं मौला अली मुश्किल कुछा खां पुछो त मौला तव्हांजी का हसरत, चई 2 हसरतूं मुंहिंजूं आहिनि जेके पूरियूं न थियूं, चई कहिड़ियूं, चई हिकिड़ी इहा हसरत ई मुंहिंजी त जेतिरो मां सखी हुयुसि केतिरो की मूंखां घुरियो कोन, जेतिरो मूं वटि इल्मु हो उहो हुन मूंखां कंहिं पुछो कोन। हाणे सवाल अजीब था कनि, या अली मुश्किल कुछा खां त या अली, हाणे हिकिड़े कंहिं सवाल कयो त या अली मुश्किल कुछा खे चई त या अली तव्हां खां जॾहिं को सुवाल था असां कयूं, उन वक़्तु तव्हां बिना सोच सम्झ जेको जवाबु था असांखे ॾेई छॾियो ऐं उन में सोचो नथा, त मौला अली मुश्किल कुछा फौरन हुनखे चयो तुंहिंजे हथ में आङुरियूं घणियूं, चई 5, चई 2 में, चई 10, चई सोची कोन, चई मुंहिंजे साम्हूं आहे। त चई काइनात असांजे साम्हूं आहे, जॾहिं काइनात असांजे साम्हूं आहे त पोइ असां सोचियूं छा, असांखे त ख़बर आहे, त पोइ असां सोचूं छा। त हाणे साॻे वक़्तु हिकिड़े माना बुक्स रखी करे हेॾा अकामत पई अचे, हेॾा मौला अली मुश्किल कुछा वज़ू पियो करे, त हू शख़्स चाहे थो त अहिड़े क़िस्म जो को सवाल करे विझां जो मौला अली मुश्किल कुछा जी निमाज़ बि क़ज़ा थी वञे ऐं सोचण ते बि मजबूर थी वञे। फ़सलु वाले ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, तव्हांखे इल्मु न आहे त अहल इल्म वारनि खां पुछो। त इल्मु उहो न आहे त जेको असां था पढ़ूं, इहो हुनुरु आहे। मां चवंदो आहियां हिकिड़ो डॉक्टर आहे, लॉयर आहे, टाई कोट में आहे, गाॾी खे जॾहिं स्विच थो वञे त गाॾी स्टार्ट नथी थिए, इल्मु अथसि त गाॾी स्टार्ट करे न, इल्मु अथसि त जेको आहे सो जाइ खे हुकुम करे त उहो अचे न, इल्मु अथसि त पथरनि खे चए त कलमो पढ़नि न, हुन वटि उहो हुनुरु आहे लायर जो, हुन वटि हुनुरु आहे डॉक्टरी जो। हाणे उन में जेको डॉक्टर जी गाॾी नथी स्टार्ट थिए, हिकिड़ो नंढो मासूम ॿारु आहे जेको 10 सालनि जो आहे, 15 सालनि जो आहे, अणपढ़ियल आहे, उहो गैरेज में जॾहिं गाॾी आणे थो त हुनखे जॾहिं स्विच हणी चए थो त उस्ताद जो कार्बोरेटर कमु नथो करे, उस्ताद जी बैटरी वेही वई आहे, उस्ताद जो हीउ मसइलो आहे, मालूम इहो थिए त हुन वटि इल्मु न आहे न, हुन वटि उहो ई हुनुरु आहे जेको पढ़ियो आहे। त इहा ॻाल्हि पिया कईसीं त फ़सल वारे त अहल इल्म वारनि, अहल इल्म वारनि माना त जेकॾहिं तव्हां उन्हनि जे दर ते अचो था उहे तव्हांखे मायूस न कंदा, उहे तव्हांखे हर तकलीफ़ जो, हर पंहिंजे रहनुमाई जो ॿुधाइनि। त जॾहिं हुन सुवाल कयो, जॾहिं मौला वज़ू पिया कयो, जॾहिं मूं इहा ॻाल्हि पिया कई, विच में इहा ॻाल्हि अची वई, त चए थो मौला उहे साह वारा, उहे जानदार कहिड़ा आहिनि जेके बच्चा था ॾियनि ऐं जेके बेदा था ॾियनि। हाणे सुवाल करण वारे जे ज़हन में को सीरियस ॻाल्हि न आहे, हू सिर्फ़ु महज़ इन करे थो सुवाल करे त या अली मुश्किल कुछा खे मुंझायां। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं या अली मुश्किल कुछा सुवाल
मूंखे ॻणाईंदो त फलाणा फलाणा साह वारा बचा था ॾियनि फलाणो, त उन में त को माना लखूं आहिनि, करोड़ूं आहिनि, अरबूं आहिनि। मौला ॿिनि लफ़्ज़नि में उनखे लाजवाब कयो, चई जंहिं साह वारे जा कन ॿाहिरि निकितल हूंदा उहे बचा ॾींदा आहिनि, जिन जा कन अंदरि हूंदा आहिनि उहे बेदा ॾींदा आहिनि, अंडा ॾींदा आहिनि। हाणे त ग़लती वञी तूं कर, मौला वञी नमाज़ पढ़। हीअ आहे मक़ाम अहले इल्म वारनि जो। फ़सलु अहले ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, तव्हांखे इल्मु न आहे त अहले इल्म वारनि खां पुछो। हाणे हीअ जॾहिं उन्हनि जे दर ते था असां अचूं त पोइ उहे असांखे दर्स था ॾियनि त असां ॾिसो कंहिं मंज़िल सां वाबस्ता आहियूं। तव्हां बि असां सां जेकॾहिं मोहबत कयो था त तव्हां ते लाज़िम आहे त माउ जी इज़त कयो, धीउ जी इज़त कयो, भेण जी इज़त कयो, घरवारी खे हक़ु ॾियो, पाड़ेसिरी वारनि खे हक़ु ॾियो। उहो इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां कंहिं पुछो मौला पाड़ेसिरी जो हक़ु छा आहे? चई कोन ॿुधाईंदुसि। ॿीहर पुछां टीह, चई जेकॾहिं मां पुछां तव्हां ते वाजिबु थी वञे तव्हां हुन ते अमल न कयो त चई त मौला ॿुधायो। चई पाड़ेसिरी जो हक़ु छा आहे? इन खां पहिरीं मां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस थो तव्हां सां बयानु कयां त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो चए त जेकॾहिं तव्हां पाड़े में को सुठो ताम था पचायो, मच्छी आहे, पलो आहे, गोश्त आहे, बिरयानी आहे, ऐं तव्हांजो जेको गॾु रहे थो उन शख़्स खे उहा कुवत न आहे त इहा शइ ख़रीद करे पचाए खाए, त पोइ तव्हां ते फ़र्ज़ु थो थिए त उन जेको तव्हां पचायो था उनजो अधु हिसो पाड़े वारे खे ॾियो। पर जेकॾहिं तव्हां ॾिसो था त अधु हिसो हुनखे ॾियो था त तव्हांजा बचा बुखिया रही था वञनि। पोइ छा कयो जो तव्हां जेका उनजे हेठां बाहि था ॿारियो उनखे एतिरो सिलो रखो जो उनजी ख़ुशबू उन पाड़े वारे ताईं न पहुचे, त उनजी दिलि में उहा ख़्वाहिश पैदा न थिए। त जेकॾहिं तव्हां ईअं नथा कयो, वरी ॾिसो न केॾो मतिलबु, जेकॾहिं तव्हां ईअं नथा कयो त पोइ तव्हां मां मुस्लमान रहण जो तव्हांखे हक़ु न आहे। माना हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि, हूअं त माण्हू अलाए छा छा थो करे त हू चए थो मां मुस्लमान आहियां, पर हीअ हिकिड़ी सिर्फ़ु एतिरी नंढड़ी ॻाल्हि ते बि जेकॾहिं तव्हां अमल न कयो त तव्हां मुस्लमान नथा रही सघो। त हाणे इहो जॾहिं इमाम जाफ़र सादिक़ सां पुछियो वियो त पाड़े ते चए थो त पाड़े वारे ते हक़ु इहो आहे त जेकॾहिं हू बीमार आहे त उनजी तीमारदारी करे, हू बुखियो आहे त उनखे मानी खाराए, हुन ते को सफ़ाई करण वारो न आहे त उनजे घर में वञी उनजी सफ़ाई करे। इतफ़ाक़ आहे हो सीरियस आहे या ज़िंदगी उनजो साथ नथी ॾिए त हुनजो कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करे। असां छा आहियूं? असांखे ख़बर पई थिए त चवंदा त यार ईअं थो मोकल आहे कान, ड्यूटी ते थो वञा, मूंखे ॿार खे स्कूल छॾिणो आहे, मुंहिंजो हीउ फलाणो कमु आहे, पोइ वञी जेॾी महिल मोटींदा न पोइ दुआ घुरी अची ईंदुसि। त माना असां कहिड़े पासे आहियूं? जेकॾहिं कंप्लीट तव्हां हुन पासे ॾिसो था ऐं ॾुखियाई कान्हे का, असां ॾुखियायूं पाण पैदा कयूं आहिनि। असां पाण छा ॾुखियाई इन करे असां पैदा कई आहे जो अहल बैत जे रस्ते खे असां छॾे ॾिनो आहे। जेकॾहिं अहल बैत जे रस्ते ते हुजूं त हर शइ पंहिंजी सीक्वेंस जेके असां चऊं उन में थी हले न। हाणे ॾिसो वॾी माना ॾुख सां मूंखे ॻाल्हि करणी थी पए त बरतरी, असां हिक ॿिए खां बरतरी था चाहियूं। मौला अली मुश्किल कुशा चए थो ग़रीब सां मोहबत कयो, अमीर खे ग़रीब थियण में देरि कान थी लॻे। हाणे ॾिसो मौला अली मुश्किल कुशा जॾहिं वक़्त जा ख़लीफ़ा आहिनि तंहिं हूंदे बि हेठि था वेहनि, ऐं वक़्तु अॻे बि हिकिड़े दफ़े शायदि हिते मुंहिंजा ॻाल्हि कई हुजे वरी बि, त माना त चए थो जेको हुकुमरान आहे जंहिंजे मथां जेकॾहिं उनजी राया खे मानी रोज़गार में तंगी आहे, रिज़िक उनखे नथो मुहैया थिए ऐं हो पोइ मजबूर थो थिए ग़लति कमु करण जे लाइ, त जे उनखे तव्हां न वठो, उनजे वक़्त जे बादशाह खे तव्हां वठो त तो अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं आहिनि जो माण्हू मजबूर थी वियो आहे, जो चोरी थो करे, मजबूर थी वियो आहे कंहिंखे क़त्ल थो करे, मजबूर थी वियो आहे जो सरेआम गुनाह जी दावत थो ॾिए। घटि में घटि उनजे तहत ई त तव्हां वञो। ऐं बाक़ी जेकॾहिं हुकुम ॾिसो न, जेकॾहिं घर में को वॾो आहे त उन ते फ़र्ज़ु छा थो थिए? औलाद आहे, ज़ाल आहे, माउ आहे, पीउ आहे, उनखे ख़ुशि रखे न। बिल्कुलु सही। या उन्हनि जे लाइ अहिड़ियूं हालतूं पैदा करे जो हू पंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरी करे कंहिंसां झेड़ो करे पंहिंजे ख़्वाहिशुनि खे पूरे करण जे लाइ जाइज़ ख़्वाहिश लटो, कपिड़ो, पेट, इहे जेके आहिनि, त वञी के ॿिए जो जेको आहे सो क़त्ल करे पंहिंजी उहा जेका असां पेट जी बुख खे पूरो कनि। त इहे हालतुनि जो ज़िमेदार असां पाण आहियूं।
असां पाण इन करे आहियूं जो असां हिक ॿिए जो हक़ खाई वेठा आहियूं। जेकॾहिं हिक ॿिए खे हक़ ॾियूं जेको दीन चए थो असांखे, असां उन खां पोइते आहियूं। इहो जेको दीन जो दर्स आहे इहो हुसैन जो दर्स आहे। इहो तो हुसैन चए त हक़ ॾियो ऐं हक़ ते हुजो। त इन ॾिस न रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हक़ अलीअ सां गॾु आहे ऐं अली हक़ सां गॾु आहे। त माना त क़ुरान बि हक़ आहे। त जेकॾहिं माण्हू उन ते अमल थो करे त पोइ त हक़ सां गॾु आहे। जेकॾहिं उन खां हटी करे को बि अमल थो करे त पोइ हक़ खे छॾे करे अमल थो करे। हक़ खे छॾे करे अमल कंदो त छा थींदो? मां ॾिसो न हिकिड़ी शइ जेकॾहिं सिमत में हले थी ऐं उन सिमत खे तव्हां ठोकर हणंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे या त टुटंदी या मुड़ंदी। हिकिड़ो थींदो न त जेॾी महिल तव्हां उन हक़ खां हटो था त माना तव्हां बग़ावत था कयो, ऐं बग़ावत था कयो त डफेड़ पैदा थींदो। उहो पैदा थींदो त उनखे मोह ॾियण जे लाइ त पोइ त वरी खोड़ सारा ॿिया तव्हां लवाज़मात कठे कंदो जॾहिं उनखे कंट्रोल थींदो। इहो ई सबबु आहे। जीअं ॾिस न त पंहिंजो तमामु अंबिया दुआ घुरी त ए अलाह साईं असांखे हक़ सां गॾु रखिजे, असांखे हक़ सां गॾु रखिजे। त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त या अलाह जे पासे अलीअ जो रुख़ हुजे उन पासे हक़ हुजे। हाणे हीअ आहे मंज़िल अहल बैत जी। हाणे बाक़ी खामखा जेकॾहिं माण्हू हेॾे होॾे वञण जी ज़रूरत न आहे। अचो उन्हनि वटि जिन दर्स ॾिनो आहे। त हाणे करबला हिन हिकिड़ी ॻाल्हि मूंखे आई ज़हन में त गुरु नानक पंहिंजे चेले खे चयईं त तूं हुसैन जो ग़म कंदो ई? चई असांजो हुसैन सां कहिड़ो वास्तो? हुसैन त मुस्लमाननि जो आहे, असांजो हुन सां कहिड़ो वास्तो? चई अच्छा। पोइ चई पोइ मां तुंहिंजो छा थियां? चई तूं मुंहिंजो गुरु आहीं। चई तूं कीअं? चई मां तुंहिंजो चेलो आहियां। चई पोइ छा कयो? त चई त पोइ इहा ॻाल्हि हिते आहे। चई त पोइ जेको मां चवां थो त इहो फाइनल आहे। चई बिल्कुलु फाइनल आहे। चई पोइ तूं घर वञ, जेका तुंहिंजी जवान भेण आहे उन सां निकाह कर। गुरु चयो हुनखे, हे वेही रहियो। चई छो? चई मूंखे ज़मीर इजाज़त नथो ॾिए। चई हिन ज़मीर जो नालो हुसैन आहे। वाह, तमामु सुठी ॻाल्हि ॿुधी असां अॻिते वधंदासीं, पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जी व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं। ब्रेक न ॾिसंदा रहो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो। ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं ऐं जिथां असां गुफ़्तगू खे छॾियो हुयो मां चाहींदसि सर उतां ई असां कंटिन्यू कयूं ऐं तव्हां कुझु चवणु थे चाहियो। मूं बि चयो त ॾिसो जेके बि माण्हू हिते अचनि था अलाए कंहिं क़िस्म मतिलबु किथे बि आहिनि। हाणे ॾिसो मौला अली मुश्किल कुशा जी हिकिड़ी मनाजात हुई, मूं ॾिठी पई मनाजात मौला अली मुश्किल कुशा। माना अलाह सां जेका मौला जी गुफ़्तगू थी थिए उहो दर्स कहिड़ो थो ॾिए। उहो अरबी वारो त नथो, पर उर्दू जे 5 मिंट लॻंदा मूंखे। जी जी ज़रूरु। उनमें चए ए मेरे मौला ए मेरे आका, तू मेरा आका है और मैं तेरा बंदा हूँ, तो क्या बंदे पर आका के सिवा कोई और रहम करने वाला है? ए मेरे मौला ए मेरे आका, तू मालिक है, मैं तेरा ममलूक हूँ, तो क्या ममलूक पर मालिक के सिवा कोई रहम करने वाला है? माना इल्तिजा छा आहे? कहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू? माना तोखां ई असांखे त सभु कुझु वाबिस्ता आहियूं न, पोइ तोखे न चवंदासीं ॿियो कंहिंखे चवंदासीं? ए मेरे मौला ए मेरे आका, तू बड़ी इज्जत वाला है और मैं जलील, तो क्या जलील पर साहिब इज्जत के सिवा कोई और रहम करेगा? ए मेरे मौला ए मेरे आका, तू खालिक है और मैं मखलूक हूँ, तो क्या मखलूक पर खालिक के सिवा कोई और रहम करेगा? तू खालिक ही, असां मखलूक ही, तो तू ही मौला रहम कंदे ना। ए मेरे मौला ए मेरे आका, तू अजीम है और मैं हकीर हूँ, तो क्या हकीर पर अजीम के सिवा कोई और रहम करेगा? ए मेरे मौला ए मेरे आका, तू ताकतवर है, मैं कमज़ोर हूँ, तो क्या कमज़ोर पर ताकत वाले के सिवा कोई और रहम करेगा? ए मेरे मौला ए मेरे आका, तू बेनियाज है, मैं मोहताज हूँ, तो क्या मोहताज पर बेनियाज के सिवा कोई और रहम करेगा? ठीक। तो माना तो गुफ्तगू उन मंजिल ते तो माना जो कुछ ॾिस अल्लाह सां, ए मेरे मौला ए मेरा आका, तू जिंदा है और मैं मुर्दा हूं, तो क्या मुर्दे पर जिंदा के सिवा कोई और रहम करेगा? ए मेरे आका, तुझे बका है और मैं फानी हूं, तो क्या फानी पर
बाकी के सिवा कोई और रहम करेगा? ए मेरे मौला, ए तू राज़िक है और मैं रोज़ी पाने वाला हूं, तो क्या रोज़ी पाने वाले पर राज़िक के सिवा कोई और रहम करेगा? ए मेरे आका, तू बड़ा है, मैं छोटा हूं, तो क्या छोटे पर बड़े के सिवा कोई और रहम करेगा? तू हादी है, मैं गुमराह हूं, तो गुमराह के ऊपर हादी के सिवा कोई और रहम करेगा? ए मेरे मौला, ए मेरे आका, तू बख्शने वाला है और मैं गुनहगार हूं, तो क्या गुनहगार पर बख्शने वाले के सिवा कोई और रहम करेगा? आखिरी आयत, ए मेरे मौला, ए मेरे आका, अपनी रहमत के सदके तू मुझ पे रहम फरमा। ए वो जो दे एहसान बख्शिश और इनाम के मालिक, अपने जोद व करम और फजल के सदके में मुझसे राजी हो जा। ए रहमान रहीम, तो तुझे अपनी रहमत का वास्ता है। माना तो ॾिसो त लऊं उन सां लॻायो, तव्हांजो तालुक़ उन सां हुजे, मगर जंहिंखे अल्लाह चए थो जेकॾहिं मां मुक़ररु करे छॾियां त उन जे ज़रिए सां ई मूं वटि अचो। या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला, ए ईमान वारो तक़वा इख़्तियार कयो ऐं मूं ताईं पहुचण जे लाइ वसीलो इख़्तियार कयो। वसीलो उहो न हुजे जेको उन ताईं पहुचण लाइ मुहताज हुजे, वसीलो हुजे जेको डायरेक्ट उन सां मुलाक़ात। जीअं मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त हाणे ॻाल्हि खे पाण मुख़्तसरन कयूं त ईअं त गुफ़्तगू जेकॾहिं अञा थोरो वधंदा वधंदी, त जेॾीमहिल करबला जो मार्को थियो, मौला हुसैन जी शहादत थी, शहादत खां पोइ ख़ैमनि खे बाहियूं आयूं, बीबियूं सॻे असीरान थियूं, त जेॾीमहिल काफ़िलो हलियो आहे त रस्ते में हिकिड़ी मंज़िल आई आहे, उते काफ़िले वारा इहो चाहिनि था त माना अहल बैत जो ख़्यालु नथा कनि, पर मगर पाण हू थकिजी पिया आहिनि जेके वठी पिया विया अहल बैत खे दरबार यज़ीद में, त असां उन्हनि खे सुरखुर थियूं, पेश थियूं, त फ़तेह असांजी थी वई आहे, असां अची विया आहियूं। त उते हिननि साही पटण जे ख़्याल सां ऐं बुख लॻी अथनि मानी खाइण जे ख़्याल सां हिते थोरो तरसूं था, त साम्हूं तारीख़ लिखियो त राहिब जो घर हुयो, दीर राहिब जंहिंखे था चवनि, या उनजी औताक हुई, मंज़िल हुई, उहो हुयो त साम्हूं ॾिठईं त हिकिड़ो सिर मुबारक आहे, उन सिर मुबारक मां रोशनी पई थी निकिरे, नूर पियो थो निकिरे। हो हुननि जे क़रीब आयो, जेको सिक्योरिटी वारो हुनजे मामूर हुयो हुन सिर मुबारक ते, त हुनखे चए थो त हीउ जेको सिर मुबारक आहे इहो कंहिंजो आहे? चए थो इहो हिकिड़ो बाग़ी हो, हुनजो नालो हुसैन हुयो। त हिकदमि राहिब चयो त हुसैन जेको इमाम रसूल पाक जो ॾोहिटो हुयो? चई हा। चई जंहिंजी माउ जो नालो बीबी फातिमा हो? चई हा। चई पोइ जेकॾहिं तव्हां इहो सिर मुबारक एतिरी देरि लाइ मूंखे ॾियो, जेतिरी देरि लाइ तव्हां हिते आहियो, त पोइ मां उनखे पाण वटि रखां थो ऐं उन जे एवज़ मां 10,000 तव्हांखे थो ॾियां। त सिक्योरिटी खे वारे चयो त हीअ मुंहिंजे वसई त ॻाल्हि कान्हे का, मां पंहिंजे इंचार्ज खां पुछां जेको हुनजो मथां सुपरविजन पियो करे। हुन सां ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो त ठीकु आहे, इहो मूंखे तव्हां ॾेई छॾियो, 10,000 हिन खां वठो। हुनखां 10,000 वरिता अथनि ऐं 10,000 जे एवज़ हू सिर मुबारक इमाम हुसैन जो खणी वियो आहे ऐं इमाम हुसैन सिर मुबारक खे अतर ऐं गुलाब जे पाणी सां धोई करे साफ़ु करे हुनखे बोसो ॾिनो अथई ऐं बोसे ॾियण खां पोइ जो हिन सिर मुबारक पंहिंजे हिफ़ाज़ जे हिसाब सां हिकु संदूक में रखी करे चए थो मथां केरु चोरी करे हिनखे खणी वञे ऐं हुनखे तालो हणी, त ॾिसे थो हुन संदूक मां हिकिड़ी आला क़िस्म जी रोशनी पई थी अचे, नूर पियो थो तमामु अचे। सॼी राति हुन किताबनि में लिखियो आहे त राहिब उते गिरिया कयो आहे, नुआखानी कई अथई ऐं जेॾीमहिल सुबुह थियो आहे सिक्योरिटी वारो अची हाणे सिर मुबारक सां खणण था अचूं, चई बेशक तव्हां खणी वञो, मुंहिंजी ज़मानत तव्हां सां ॾियां थो। त हिकदमि संदूक खे खोलियो अथई ऐं साम्हूं बीही करे चए थो त ए मौला हुसैन, तव्हां शाहिद रहिजो, अॼु खां पोइ मां मुस्लमान थो थियां ऐं मां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान थो आणियां। हीअ आहे करामत उन सिर मुबारक जी
जेके हिननि पंहिंजी पर में शहीद कयो आहे। त भई जेको फतेह फतेह त उनजी आहे जो अॼु ॾींहं ताईं जेको आहे सो माण्हू ज़िक्र थो करे, ऐं जेको फातेह न आहे उनजो त नालो ई निशानी न आहे। त जेॾी महिल सिर मुबारक दरबार में पेश थिया आहिनि, टाइम तमामु घटि आहे मुख़्तसर कया, त उन वक़्तु जॾहिं तारुफ़ थियो आहे त जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ख़ुतबे पियो ॾिनो त जेके दरबार में माण्हू वेठा हुया उन्हनि चयो त वक़्त जे बादशाह खे त तव्हां त चयो त असां कंहिं बाग़ियुनि सां जंग कई आहे, हीअ त औलाद रसूल आहिनि, त हुन सम्झो त हिते त भला बग़ावत न थी वञे, त मौज़न खे हुकुम थियो त तव्हां आज़ान चओ। जेॾी महिल मौज़न आज़ान पई ॾिनी चई अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, इमाम ज़ैनुल आबिदीन चयो बसि हिते बीह रह। त जेॾी महिल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो लफ़्ज़ आयो त फ़ौरन यज़ीद खे मुखातिब थी करे इमाम ज़ैनुल आबिदीन चए थो त ए यज़ीद तूं इहो चओ, ॿुधाए भला त इहो जेको आज़ान में नालो आयो मुहम्मद रसूलुल्लाह जो, या असांजे नाने जो आहे या तुंहिंजे नाने जो, त जंहिंजो आज़ान में नालो हुजे तूं उनजे औलाद सां इहो हशर करे, ऐं तूं पाण खे तूं फातिह थो सम्झी। हाणे इन ॻाल्हि खे त मां थोरो कंटिन्यू कयां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां थो त ॾिसो ज़िक्र इन्हनि जो अहिड़ो जो जेकॾहिं तव्हां आज़ान में तशहद में या निमाज़ खां पोइ इन्हनि जो ज़िक्र न कयो त उहा इबादत क़बूल न आहे। तशहद में तव्हां वियो अशहदु अन ला इलाहा अशहदु अन मुहम्मद रसूलुल्लाह न चओ, निमाज़ कान थींदी। निमाज़ खां पोइ तस्बीह ज़हरा फातिमा सलामुल्लाह अलैहा न पढ़ो, निमाज़ कान थींदी। त मालूम थियो त अहिड़नि जे ज़िक्र करण में त जेको आहे सो तव्हांजो सुरखुरु आयो, इबादत आहे, बंदगी आहे, अलाह जे क़रीब ई खणी था वञनि। अलाह जे क़रीब थियण जा ॿ तरीक़ा आहिनि, या त अलाह सां गॾु हुजो या अलाह जे नबी सां गॾु हुजो। त मुख़्तसरन हाणे ॻाल्हि उते पहुती त हिकिड़ो दफ़ो यज़ीद खे ख़्यालु आयो त मूं ज़्यादती कई आहे, ऐं जनाब इमाम ज़ैनुल आबिदीन में कासिद आयो, ऐं कासिद अची करे चयो त तव्हां खे दरबार में घुरायो वियो। जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन दरबार में आया त यज़ीद चयो त मूंखे थोरो ख़्यालु थो अचे, हाणे मां तव्हांखे रिहाई थो ॾियां क़ैद खाने खां, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त हिते रहणु चाहियो त मां हिते को बंदोबस्तु कयां, जेकॾहिं तव्हां मदीने वापसि वञणु चाहियो त मां सवारी जो बंदोबस्तु कयां, तव्हां मदीने वञो। त इमाम ज़ैनुल आबिदीन चयो त ॾिसो काफ़िले जी सरवण मुंहिंजी फुफी अम्मा बीबी ज़ैनब सलामुल्लाह आहे, मां उन खां पुछा करे थो अचां, जेकॾहिं उन चाहियो रिहाई त असांखे रिहाई मंज़ूरु आहे, जेकॾहिं उन चाहियो असांखे हिते रहणु त असां जेका उन जी मर्ज़ी आहे। जे उन चयो असां क़ैद खाने में ई घुटिजी मरी वेंदासीं, जीअं मुंहिंजी भाइटी इमाम हुसैन जी नियाणी शहज़ादी सकीना क़ैद खाने में गुज़ारे वई, असांखे क़बूल आहे, 4 सालनि जी नियाणी बाबा बाबा करे गुज़ारे वई। त बीबी ज़ैनब सलामुल्लाह खां जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन पुछो, चई त असांजा 2 शर्त आहिनि, यज़ीद खे चओ उहे उन्हनि ते पूरो अचे। हिकिड़ो इहो आहे त जेको करबला खां पोइ लुटमार थी उहो माल असांखे पंहिंजो वापसि खपे। ॿियो असांखे पंहिंजे वारसनि जा सिर खपनि जो असां उन्हनि जे गिरियो करे सघूं, असां रोऊं, दिलि खोले करे रहूं। असां जेकॾहिं काफ़िले सां गॾु रोऊं पिया त उन जा जेके सिक्योरिटी गार्ड हुया से कॾहिं शहज़ादी सकीना खे पिया चबो करणु, कॾहिं इमाम सज्जाद खे पिया चबो करणु। जॾहिं काफ़िलो आयो पियो त मूं हिकिड़ी तारीख़ में ॾिठो त शहज़ादे इलेकम जो सिर मुबारक घोड़े जे गले में पातल हुजे त हिकिड़ी ईसाई औरत आई, ऐं उन ॾिसी करे चयो त अहिड़ो शहज़ादो जंहिंखे क़तलु कयो वियो आहे त छा हिन जी माउ कान्हे जो हिन ते रोई? त फ़ौरन बीबी लैला चयो त ए औरत, ए मस्तूरात, तोखे त इहा इजाज़त आहे जो तूं रोई सघीं थी, पर जेकॾहिं मां रोआं थी त इहो जेको खोली आहे उहो इमाम सज्जाद खे पुठीअ ते चबो थो। माना इहे बर्दाश्तूं अहल बैत जूं नियाणियूं अहल बैत करे करे जॾहिं त हिकदमि यज़ीद हुकुम कयो त सिर मुबारक तव्हांखे ॾेई सघूं था, लुटियल माल न मिलंदो। बीबी चयो जो लुटियल माल न मिलंदो त असांखे रिहाई क़बूल न आहे। ऐं हिकिड़ो आख़िर सामान आयो, रिहाई मिली, सिर मुबारक आया। त जेॾीमहिल करबला जो काफ़िलो हलियो हो
त हीउ वाक़ियो बयानु करणु मां इंतिहाई ज़रूरी थो सम्झां। त उन वक़्तु बीबी ज़ैनब सलामुल्लाह जा 2 शहज़ादा जनाब अब्दुल्ला जा पुट ओन ऐं मोहम्मद, उहे जनाब अब्दुल्ला बीबी ज़ैनब सलामुल्लाह खे ॾिना हुया त जॾहिं मुंहिंजे भाउ हुसैन ते को ॾुखियो वक़्तु अचे त बीबी हिकिड़ो पंहिंजे तरफ़ खां ऐं हिकिड़ो मुंहिंजी तरफ़ खां तव्हां सदको कजो। त हाणे जेॾीमहिल रिहाई मिली आहे, सिर मुबारक सभु अची विया आहिनि, त हर हिकु बीबीअ पंहिंजे पंहिंजे वार जो सिर मुबारक कच्छ में रखियो आहे, गिरिया करे थी। त शाम जे औरतुनि चयो त हाणे ॾिसूं त भला हे बीबियूं कहिड़ी तरह गिरिया थियूं कनि या उन्हनि खे उहे सिर मुबारक कहिड़ा आहिनि, असां ॾिसी अचूं। जेॾीमहिल उहे आयूं आहिनि न, त हाणे जिन मां ओन मोहम्मद जो ज़िक्र कयो न, उहे 2 नंढड़ा सिर मुबारक आहिनि, हिकिड़ी कुंड आहे उन में रखिया आहिनि। त उहे औरतूं ॾिसी करे चवनि थियूं त बीबियो, हर हिकु बीबी वटि सिर आहे पंहिंजे पंहिंजे वारिस जो, छा हिन मासूमनि जी का माउ मरी वई आहे जो हिननि खे कच्छ में नथी करे, हिननि जो गिरिया नथी करे? त बीबी ज़ैनब सलामुल्लाह जे कच्छ में त इमाम हुसैन जो सिर मुबारक। त बीबी ज़ैनब सलामुल्लाह चए थी त इन्हनि जी माउ त ज़िंदा आहे, पर छा करे पंहिंजे भाउ ते गिरिया करे या पंहिंजे बचड़नि ते गिरिया करे। हीअ आहे करबला, हीअ आहे इमाम हुसैन जो चेलम, हीअ आहे इमाम हुसैन जी हक़ीक़त। त मैसेज इहो आहे त तव्हां दीन इस्लाम खे उन वक़्तु ताईं नथा सुञाणे सघो जेसीं ताईं रिसालत माउ जे दरवाज़े ते नथा अचो, रिसालत जे दर ते अचो त तव्हांखे हसन सम्झ में अचे, हुसैन सम्झ में अचे, बीबी फातिमा सलामुल्लाह अलैहा सम्झ में अचे, या अली मुश्किल कुशा जूं रियाज़तूं सम्झ में अचनि, त पोइ तव्हां हक़ीक़ी मुस्लमान आहियो ऐं उन ते अमल कयो। जे बाक़ी जेकॾहिं माण्हू ॻाल्हि करे हली वञे ऐं हिकिड़े कन खां ॿुधे ॿिए कन खां कढी छॾे, त इन्हनि मजलिसुनि जो, इन्हनि क़ुर पढ़ण जो, निमाज़ुनि जो को फ़ाइदो कोन्हे। ठीकु। सो फ़क़ीर ग़ुलाम शबीर नजफ़ी साहब, वॾा थोरा हितां मुंहिंजा क़ीमती वक़्तु कढी मां हिते आयो ऐं अॼोको प्रोग्राम यकीन कयो इलाही घणो इंफॉर्मेटिव रहियो ऐं इलाही सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं असांजे व्यूअर्स ताईं अवां पहुचायूं। अल्लाह तव्हांखे सलामत रखंदो, वॾी महिरबानी मुंहिंजी। सो आख़िरी जेकॾहिं मुख़्तसरन 1 मिंट जे अंदरि कुझु पैगाम कंहिंखे ॾियणु चाहियो तव्हां ॾेई सघो था? पैगाम इहो आहे त तव्हां कंहिंसां बि वाबस्ता हुजो, पर कंहिं न कंहिं जाइ जो मर्कज़ ज़रूरु हूंदो आहे। सही। त मर्कज़ खां तव्हां हटी करे को बि अमल न कयो। त दीन जो मर्कज़ जेको आहे सो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। सुभान अल्लाह। इवन के तव्हांखे त ख़ुदा जी बि ख़बर न हुई, उहो बि त रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अल्लाह आहे जंहिं काइनात खे पैदा कयो आहे। जॾहिं क़ुर जी तिलावत बि कई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त तव्हां बि चयो त हीअ त मजनुमा, हीअ शाइरी थो ॿुधाए, त चई न हीअ क़ुर आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां कयां त जेॾीमहिल शाह लतीफ़ जो बैत आहे त उन जी अॼु ॾींहं ताईं को सही माना में इहा ॻाल्हि करे न सघियो आहे। अॼु तव्हांजे प्लेटफॉर्म तां उन जी मां ॿियनि माण्हुनि नफ़ी करे पंहिंजी तरफ़ खां उन जी तस्दीक करे त बैत मां भाउ जी बैत अड़ियूं ही आयतूं आहिनि, वञो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। त माण्हू चवंदा आहिनि शाह लतीफ़ जेका शाइरी आहे न, इहे आयतूं आहिनि। न, शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह अकासी थो करे उन वक़्त जी जेॾीमहिल रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत कई आहे ऐं उतां जे अरबन मुशरिकनि इहो चयो आहे त तूं त मजनू हुई, तूं त ही जेको आहे सो शाइरी थो पेश करी। त चए थो न शाइरी न आहे, हीअ क़ुर जूं आयतूं आहिनि। त इहा ॻाल्हि थो करे शाह लतीफ़ त वञो मन लाइन पे, हीअ बैत मां भाउ जी बैत अॾियूं, हीअ बैत न आहे न, हीअ आयतूं आहिनि क़ुर जूं जेके जेकॾहिं तव्हां दिलि सां सम्झायो त उन मंज़िल ते तव्हांखे पहुचाईंदियूं जंहिंजी मंज़िल जी तव्हांखे जुस्तजू आहे। सो वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजो तमामु सुठी ॻाल्हि बोली। व्यूवर्स, उमेद था कयूं त अॼोको प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं इलाही कुझु सिखण जो मौक़ो यकीनन मूंखे बि मिलियो आहे, मां सभिनी खे बि मिलियो हूंदो। सो इनशाला जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त वरी सुभाणे अवां सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे पंहिंजी मेज़बान शाज़िया करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त। अला वाही। सुबह जो पखी अखेर मां उडरे थो, हरी नारी रब खे संभाले निकिरे थो। हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो, खुशहाली ऐं अमन जो पैगाम। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम।